कहती हैं ये फूलों की रिदा अल्लाह 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 अल्लाह। कहती है ये फूलों की रिदा अल्लाह अल्लाह। कहती है ये फूलों की रिदा अल्लाह अल्लाह। अशियार के पत्तों ने कहा अल्लाह 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 अल्लाह। बादल ने आसमां पे लिखा अल्लाह अल्लाह। बादल ने आसमां पे लिखा अल्लाह अल्लाह। बादल ने आसमां पे लिखा अल्लाह अल्लाह। पर्वत की कतारों की सदा अल्लाह 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 अल्लाह। हो सूरह यासीन हो के सूरत रहमान। हो सूरत यासीन हो के सूरत रहमान। वो सूरत यासीन हो के सूरत रहमान। कुरान के लफ्ज़ों की सदा अल्लाह 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 अल्लाह। करता है सना तेरी बरसता हुआ पानी। करता है सना तेरी बरसता हुआ पानी। करता है सना तेरी बरसता हुआ पानी। दरिया भी है मसरूफ़ सना अल्लाह 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 अल्लाह। कहती है ये फूलों की रिदा अल्लाह अल्लाह। कहती है ये फूलों की रिदा अल्लाह अल्लाह। अशियार के पत्तों ने कहा अल्लाह 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 अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तमाम तारीफ़ उन रब पाक जे लाइ जंहिं असां सभिनी खे पैदा कयो ऐं जंहिं असां सभिनी खे इहा ख़ूबसूरत ज़िंदगी ॾिनी ऐं उन में असांखे अहिड़ा मोती अहिड़ा लीडर बि अता कया जिन ते असांखे फ़ख़्रु महसूसु थिए पियो। ऐं अॼु जंहिं लीडर जी, जंहिं मज़लूम जी ऐं जंहिं ताक़तवर इंसान जी शहादत थी आहे उनखे असीं सभु सुर्ख़ सलाम पेश कयूं था। इमाम अली ख़ामनाई साहब जन जी शहादत ते पूरो मुल्क, पूरी दुनिया सोगवार आहे। असीं सभु इन सोग में उन्हनि सां गॾु शामिल आहियूं, उन्हनि जी अहलो अयाल सां शामिल आहियूं। अॼु इमाम अली ख़ामनाई हिन दुनिया में नाहिनि रहिया, हुननि खे शहादत जो जाम उन्हनि नोश फरमायो आहे। असीं यकीन नथा करे सघूं त दुनिया अहिड़े लीडर खां महरूम थी वई आहे ऐं इन लीडर जे लाइ ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे। हक़ जे लाइ ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे। शहादत बहितरीनु रुतबो, बहितरीनु मर्तबो आहे ऐं चवनि था त मौला हुसैन अलैहिस्सलाम जो बि इन में खोड़ सारा असांखे कौल ऐं फ़ैल मिलनि था त अगरि जिस्म मौत लाइ आहे त शहादत बहितरीनु मर्तबो आहे ऐं न झुकण वारे खे उहो शींहुं चवंदा आहिनि जेको ख़ुदा जे अॻियां सुरख़रू थिए थो। ऐं अॼु इमाम अली ख़ामनाई साहब जन ख़ुदा जे अॻियां, नबी पाक जे अॻियां, मौला अली अलैहिस्सलाम जे अॻियां सुरख़रू थी विया ऐं चवनि था त मौला हुसैन अलैहिस्सलाम जो हिकिड़ो कौल ॿियो बि आहे त जॾहिं
तव्हांखे ज़ालिम झुकण लाइ चवे त झुको न, ऐं जॾहिं तव्हांखे पंहिंजो दीन झुकण बि न ॾे त पोइ तव्हां वटि सिर्फ़ु हिकिड़ो रस्तो बचे थो, तव्हां पंहिंजो सर क़लम कराए छॾियो पर ज़ालिम जे अॻियां न झुको। ऐं इहा मिसाल असांखे अॼु इमाम अली ख़ामनाई अलैहिस्सलाम जन ॾेई विया। इमाम अली ख़ामनाई जन हिकु अहिड़ी मिसाल क़ाइमु करे विया आहिनि जेका दुनिया ता क़यामत नथी भुली सघे। असांखे फ़ख़्रु आहे इमाम अली ख़ामनाई साहिब जन ते। उहे हमेशह असांजो फ़ख़्रु रहिया आहिनि ऐं हमेशह रहंदा। अॼु उहे असांजे विच में न आहिनि रहिया पर उन्हनि जी जाइ, उन्हनि जो मर्तबो उहो ई रहंदो। असीं तमामु घणा सोगवार आहियूं, मूं वटि लफ़्ज़ न आहिनि, मां उन्हनि जी शख़्सियत जे बारे में छा चवां। उन्हनि पंहिंजी समूरी ज़िंदगी दीन इस्लाम लाइ वक़्फ़ु कई ऐं उन में ई शहादत नोश फ़रमाए करे हिन दुनिया मां हलिया विया। पर असांजी दिलनि मां, असांजे घरनि मां असां जूं मुहबतूं हमेशह उन्हनि लाइ रहंदियूं। असांजे दिलनि मां हू कॾहिं बि न वेंदा। असीं उन्हनि खे हिकु भेरो ॿीहर सुर्ख़ सलाम पेश कयूं था ऐं असीं उन्हनि जे ग़म में, उन्हनि जे अहलो अयाल जे ग़म में बराबरि जा शरीक आहियूं। ईराननि सां असीं गॾु बीठा आहियूं। असीं हमेशह इमाम ख़ामनाई रहमतुल्लाह अलैह साहब जन खे हमेशह यादि कंदा रहंदासीं बहितरीन लफ़्ज़नि में। नाज़रीन, प्रोग्राम जी शुरूआति कयां पई। अॼु मुंहिंजो टॉपिक आहे तौबा ऐं तक़वा। पर अॼु इन सूरत हाल ते बि असीं ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। तौबा ते त असीं ॻाल्हाईंदासीं जेको रमज़ानुल मुबारक असांखे दर्स ॾिए थो। रमज़ानुल मुबारक असांखे सेखारे थो सब्र, यकजहती, ईमान ते पुख़्तो रहणु। ॿिए पासे असांखे तौबा सेखारे थो। तौबा करणु छो ज़रूरी आहे, तौबा जी फ़ज़ीलत छा आहे ऐं तौबा कजे कीअं। वॾी ॻाल्हि त इहा आहे त असांखे तौबा करणु ऐं ख़ुदा खां घुरणु अचे बि थो या न। ख़ुदा कहिड़ी माफ़ी खे क़बूल फ़रमाए थो ऐं माफ़ी घुरण जो तरीक़ो आख़िर आहे छा। ऐं गॾोगॾु तक़वा असांखे रमज़ानुल मुबारक खोड़ सारी शयुनि खां परे करे थो, जंहिंमें बर्दाश्त बि सिखूं था, जंहिंमें असीं सब्र करण बि सिखूं था, तौबा करणु, दुआ घुरण जो तरीक़ो बि असीं सिखी वञूं था। पर असीं जेका तक़वा सिखूं था या वरी जंहिं तक़वा जी असांखे ॿुधायो वियो आहे त तक़वा गुज़ार थियो, परहेज़गार थियो, त छा असीं उनखे कंटिन्यू करे सघंदा आहियूं रमज़ानुल मुबारक खां पोइ बि। रमज़ानुल मुबारक असांजे लाइ बहितरीनु हिकिड़ो तरीक़ो आहे जेको पंहिंजी ज़िंदगी खे असीं ॾिसी सघूं, ऑब्ज़र्व कयूं असीं पंहिंजे पाण खे त असीं किथे बीठा आहियूं, असीं छा करे रहिया आहियूं, असांजो अमल हिन वक़्तु छा आहे ऐं असीं पंहिंजे अमलनि खे कीअं बहितर बणाए सघूं था। असां वटि बहितरीनु स्कॉलर हिन वक़्तु मौजूदु आहिनि असांजे प्रोग्राम में, जिन खां असीं पुछंदासीं त तौबा ऐं तक़वा छो ज़रूरी आहे हर वक़्तु। छो त रमज़ानुल मुबारक जा त ॾींहं ॻणत वारा आहिनि। तमामु जल्द रमज़ानुल मुबारक गुज़री वेंदो। हीअ असांजो मग़फ़िरत जो अशरो हले पियो ऐं मग़फ़िरत जे अशरे में ई त तौबा क़बूल थींदी आहे, रहमत जे अशरे में बि थींदी आहे, पर मग़फ़िरत जो अशरो रखियो ई नालो मग़फ़िरत जो इन लाइ आहे त तौबा क़बूल थियण वारो अशरो आहे। इन में अगरि तक़वा ऐं परहेज़गार थियूं त कीअं थियूं। असां वटि मौजूदु आहिनि प्रोफेसर डॉक्टर तारिक रहीम सुमरो साहब, जेके डायरेक्टर आहिनि इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस मैनेजमेंट में। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, ठीकु आहियो, तबियत सही आहे? बहितरीनु तव्हां आवाज़ में हिन वक़्तु हमद ॿुधी आहे। बहितरीनु आवाज़ ऐं अंदाज़ जा मालिक असां वटि मौजूदु आहिनि मोहम्मद हुसैन कादरी साहब। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ऐं मोहम्मद कासिम साहब, जेके बहितरीनु नात ख़्वान बि आहिनि ऐं स्कॉलर बि आहिनि। अस्सलाम वालेकुम, तव्हांखे बि असीं ख़ुशि आमदीद चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। सभ खां पहिरीं त अॼोकी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। तौबा बि कयूं था, तक़वा परहेज़गार बि आहियूं, पर शायदि जंहिं मुल्क ते हमिलो कयो वियो आहे उते पर्दो बि वधीक आहे, तक़वा बि, परहेज़गारी बि ऐं हिकिड़ी यकजहती जेके असांखे ॾिसण में अचे थी, जेके अॼु रोडनि ते माण्हू नज़र अचनि पिया। प्रोफेसर डॉक्टर तारिक रहीम साहब, यकजहती बि उते वधीक आहे, पर इहा शहादत अॼोके दौर में अहिड़े माण्हू, अहिड़े अज़ीम लीडर जो शहीद थियणु, छा चवंदा? असल में इनखे थोरो ॾिसणो पवंदो इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू खां त असांजो दुश्मन केरु आहे। क़ुरान में तमामु हिकिड़ी क्लियर ॻाल्हि आहे त दुश्मन यहूदी असांजा दोस्त नथा थी सघनि। जॾहिं दोस्त नथा थी सघनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां उन्हनि सां का बि मुआहिदो कयूं या को बि उन्हनि सां लेन देन कयूं, को बिज़नेस कयूं, इहो मुमकिन न आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में पूरी दुनिया में आलम इस्लाम में ॿ टे मुल्क अहिड़ा आहिनि जिन में लिखियलु आहे पासपोर्ट ते त इसराइल में तव्हां ट्रेवल नथा करे सघो, उन में पाकिस्तान, ईरान ऐं ॿिया मुल्क ऐं सऊदी अरबिया शामिल आहिनि। पर ॾिठो वञे त सही माना में ईरान जेको आहे सो दुश्मन खे दुश्मन बाक़ाइदे चयो। हदीस शरीफ़ में
आसिम फरमाइनि था त अगरि तव्हां ॾिसो ज़ालिम खे त उनजे ख़िलाफ़ु तव्हां विरो, आवाज़ु उथारियो, अगरि नथा विरी सघो त उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो, अने आवाज़ु नथा उथारे सघो त दिलि में चओ, यानी दिलि में उनजो माना तमामु लोवर दर्जो आहे दिलि में महसूसु करणु। दुश्मन खे दुश्मन चवणु सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ईरान हिकिड़ी अहिड़ी मुल्क आहे जंहिं दुश्मन खे बिल्कुलु साम्हूं अची चयो तूं असांजो दुश्मन आहे, असां तव्हां सां का बि ठाह कोन कंदासीं। त इहो ॾिठो वञे त ॿिया जेका इस्लामी मुल्क आहिनि कंहिं न कंहिं तरीक़े सां इज़राइल सां उन्हनि पंहिंजो को न को पैक्ट या कुझु न कुझु उन्हनि जो सिस्टम हले पियो, त उहे खुली करे नथा माना ॻाल्हाए सघनि। इन जे करे जेको ईरानी क़यादत आहे उन्हनि तमामु क्लियर उन में क्लियरिटी ॾाढी आहे त असांजो दुश्मन यहूदी आहिनि, असांजा दुश्मन आहिनि ऐं उन्हनि सां असां उन ई तरीक़े सां ॻाल्हाईंदासीं, उन सां को बि ठाह उन सां का बि मज़ाकरात कोन था थी सघनि। त हिकु वॾो हिकिड़ी क्लियर डिस्टिंक्शन आहे बिटवीन ईरान एंड अदर इस्लामिक कंट्रीज़। इहो तमामु हिकिड़ी शइ क्लियर आहे ईरान खे, ऐं उनजो ई अॼु जेको तव्हां ॾिठो कल्ह खां जो कमु हली रहियो आहे। त अच्छा ॿियो बि हिकिड़ो इकोनॉमिक इशू बि आहे जेको तव्हां ॾिठो हूंदो वेनेज़ुएला में अमेरिका कब्ज़ो कयो, प्रेसिडेंट खे उतां खणी विया, उहे जेका आहिनि आयल जा व्हील्स आहिनि उहे जेके उन्हनि ते कब्ज़ो कयो। हाणे मेन सोर्स आहे वेनेज़ुएला जो तेल निकिरी कोन थो सघे जेसि ताईं ईरान जो तेल उन सां मिक्स न थिए। सही। त हाणे ॿियो जेको वॾो ज़ख़ीरो आहे उहो ईरान जो आहे, त कहिड़े तरीक़े सां उहे चाहिनि था त ईरान जे तेल जे ज़ख़ीरे खे बि असां कंट्रोल में आणियूं ऐं पोइ पूरी दुनिया ते असां क़ाबिज़ थी वञूं। त हिकिड़ो इकनॉमिक पहलू आहे ऐं हिकिड़ो ऑफकोर्स जेको मज़हबी ऐं इस्लामी पहलू असां ॾिसूं पिया त असां का बि यानी का बि कमिटमेंट असां कयूं हिकिड़े अहिड़े मुल्क सां जेको क़ाबिज़ आहे ऐं जेको अलाह ताला क़ुर में फरमायो आहे त यहूदी तव्हांजो सुठो दोस्त नथो थी सघे त असां उनखे दोस्त या वाक़ुफ़कार कीअं तस्लीम कयूं। त इहो हिकिड़ो ॿ पहलू हिकिड़ा हलनि पिया गॾोगॾु मुंहिंजी नज़र में। बिल्कुलु तव्हां सही फरमायो। ऐं नासिन असीं हिते वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पहिरीं मां बदुआ ज़रूरु ॾियणु चाहींदमि उन ज़ालिम खे जंहिं हेॾो वॾो क़दम खणी छॾियो ऐं असांखे हेॾे सुठे लीडर खां महरूम कयो, ख़ुदा निस्तो नाबूद करे। जीअं जंग बदर में दुआ क़बूल कई वई हुई ऐं गैबी ताक़त आई, ख़ुदा हिन वक़्तु ईरान खे गैबी ताक़त ऐं हौसलो अता फ़रमाए। नाज़िन वठंदासीं नंढिड़ो ब्रेक, वरी वापसि था अचूं। रहमत रमज़ान जे प्रोग्राम में तव्हांखे भलीकार कयां थी, सबाबड़ो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। असां सां गॾु बहितरीन महिमान ॿिया बि एड थिया आहिनि, हिते मौजूदु आहिनि असां सां। उनखां पहिरीं मां तव्हांखे रहमत रमज़ान जा स्पॉन्सर्स ज़रूरु ॿुधाईंदी हलंदमि। तरो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीन आहे जो हर ढुक में मिले थो मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे ऐं मुंहिंजो दस्तरख़्वान त आहे ई टपाल मेज़बान खां सवाइ अधूरो। सो पियो टपाल मेज़बान, पंहिंजनि खे बि पीआरियो ऐं पाण बि पियो। नाज़िन हिते असांखे सज्जाद रज़ा साहब जेके बहितरीन नाज़ख़्वान आहिनि उन्हनि बि जॉइन कयो आहे ऐं गॾोगॾु सलमा अख्तर कादरी साहिबा बि जॉइन कयो आहे, बहितरीन स्कॉलर आहिनि। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप ठीक हैं सज्जाद भाई? नाज़िन नातू भी ॿुधंदासीं ऐं ॻाल्हियुनि जो सिलसिलो भी शुरू कंदासीं। सलमा अख्तर साहिबा, हमारा आज का टॉपिक है तौबा और तकवा, और ख़ास करके ये जो रमज़ान का अशरा शुरू हुआ है मग़फ़िरत का, इसमें तौबा बहुत जल्दी कबूल की जाती है, ख़ास करके रमज़ान में ही कबूल की जाती है, लेकिन ये मग़फ़िरत जो अभी शुरू हुआ है अशरा मग़फ़िरत, क्या कहेंगी? नहम्दुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तमाम टीम को मेरी तरफ से अस्सलाम वालेकुम और रमज़ान की बहुत बहुत मुबारक हो। जैसा कि आपने फरमाया कि ये अशरा शुरू हो चुका है, आज 11 तारीख़ है, तो 10 दिन जो गुज़र गए और अब ये 10 दिन, फिर उसके बाद 10 दिन, ये इतने मोतबर हैं कि अल्लाह ताला ने इसमें रहमत भी फरमा दी और मग़फ़िरत भी फरमा दी और जहन्नुम से निजात भी फरमा दी। सुभान अल्लाह। तो अल्लाह ताला फरमाते हैं कि मैंने अपने मोमिन बंदों के लिए ये रहमत बनाकर भेजा रमज़ान का महीना, तो इसमें जितनी चाहे मग़फ़िरत अपने लिए करवा लो, जितनी चाहे बख्शिश करवा लो और जितनी चाहे अपने लिए रहमतें लूट लो। यानी कि हम कहते हैं ना कि बच्चे कहते हैं कि हमें पढ़ना है, हमें इम्तहान देना है, हम उन्हें पता होता है कि अगर डॉक्टर ही पढ़ रहे हैं तो उन्हें डॉक्टर बनना है, इंजीनियर पढ़ रहे हैं तो इंजीनियरिंग कर रहे हैं वो, ठीक है ना, उन्हें पता है। लेकिन यहाँ आके अल्लाह के दीन में जब हम आते हैं, हम नमाज़ पढ़ते हैं, तौबा करते हैं, इस्तग़फ़ार पढ़ते हैं,
तो हमें ये अपने रब पे यकीन होता है और कामिल पुख्ता यकीन होता है कि रब्बे कायनात हमें माफ़ फरमा देंगे। सुभान अल्लाह। और रमज़ानुल मुबारक में अब ताक रातें शुरू हो जाएंगी। जुम्मे के दिन दुआ मांगो, फिर उसके बाद शबे मेराज में दुआएं मांगो। कितनी प्यारी प्यारी बड़ी बड़ी रातें दी जी, कितनी प्यारी प्यारी रातें दी उसने हमें बख्शिश की तरफ आने के लिए। अब ये हम पर है कि हम क्या चाहते हैं। जी, एक बहुत ही प्यारा सा, मैं इस बारे में तौबा के हवाले से जब आपने जिक्र किया जी, तो तौबा के हवाले से मैं आपको बहुत ही प्यारा बयान सुनाती हूँ, ज़रूर। और ज़रूर सुनिएगा। और अल्लाह करे कि मेरी इस बात से किसी एक ने भी कर लिया ना अमल, तो समझ ले मेरा इतनी दूर से यहाँ आकर बयान कंप्लीट और मेरी मेहनत वसूल हो जाएगी। जी, ठीक है ना। बिस्मिल्लाह। तो हज़रत ज़ुन्नून रहमतुल्लाह अलैह बड़े नेक और मुत्तकी परहेज़गार गुजरे हैं, अल्लाह के नेक बंदे। आप एक रोज़ दरिया नील की तरफ जा रहे थे। आप वहाँ जाते हैं तो एकदम आपकी एक बिच्छू की तरफ नज़र पड़ती है कि बहुत बड़ा बिच्छू है। आप फ़ौरन देखते हैं कि ये सीधा जा रहा है, ये तो कोई मामला लगता है। अब देखें, हम जैसे हो ना गुनाहगार, खैताकार, सेहाकार, बदकार, हम डर के भागेंगे बिच्छू को देख, जी, भागेंगे ना, यही है ना। लेकिन आपने फरमाया कि ये देखूं मैं कुदरत का क्या करिश्मा है कि ये बिच्छू सीधा ही सीधा जा रहा है। फिर आपने देखा कि एक मेंढक आता है और मेंढक के ऊपर वो सवार होके बिच्छू सीधा जा रहा है। आपने फरमाया ये कोई बहुत बड़ा मामला है, कुछ अल्लाह की कुदरत का करिश्मा है। आप भी साथ साथ चलते रहे। अब उस बिच्छू को मेंढक ने अपने ऊपर बिठाकर समंदर पार करवाया। जी, अब आप भी वहाँ पहुँच गए तो आप क्या जाकर देखते हैं कि एक नौजवान बिल्कुल बेहोश हालत में लेटा हुआ है और उसके सीने पर एक बहुत ख़तरनाक सांप बैठा है जो उसको डसने ही वाला था कि इतने में बिच्छू मेंढक के ऊपर से उतरा और उसने उसको उसके ऊपर से हटाया। सुभान अल्लाह। और फिर वो वापस चला गया। जब वो सांप बेहोश हो गया, मर गया, तो वो फिर वापस चला गया। अब आप खड़े हुए ये सारा माजरा देख रहे हैं। आप फरमा रहे हैं दिल में कि या अल्लाह ये कोई बहुत ही नेक और मुत्तकी परहेज़गार बंदा है कि जिसके लिए अल्लाह ने कैसा इंतज़ाम किया इसकी जान बचाने का कि ये तो बेखबर सो रहा है। जी, ये बेखबर बेहोश पड़ा हुआ है और इसके लिए मेंढक, बिच्छू और फिर वो डसना और वो सांप को मार देना, यानी इसकी जान बच गई। अब आप वहाँ पर बैठे रहे, आप उस नौजवान के करीब जाते हैं, सोचते हैं मैं इसके पाँव पकड़ूं, छूं के बहुत नेक आदमी है। तो जब आप उसके मुंह के करीब जाते हैं तो उसके मुंह से शराब की बू आ रही होती है। आप पीछे हट जाते हैं अल्लाह और बैठ जाते हैं और बैठ के कहते हैं या अल्लाह ये क्या माजरा है। जी, तो गैब से आवाज़ आती है कि ज़ुन्नून, हमारी रहमत सिर्फ नेक लोगों के लिए नहीं है, बद लोगों के लिए भी है। जी, अगर हम नेक लोगों को ही मैं अपनी कुदरत से बचाऊंगा तो फिर मेरे बदकार बंदों का क्या होगा। तो ये हम और आप सोचते हैं कि ये बहुत गुनाहगार है, शराबी है, इसे पास नहीं बिठाओ, पता नहीं कैसा होगा, जहन्नुम में। लेकिन मेरा रब्बे कायनात इतना प्यारा है, जी, इतना हसीन तरीन है, इतना प्यारा है मेरा रब कि उसने जब गैब से ये आवाज़ सुनी उन्होंने, तो वो फिर बैठ के इंतज़ार करने लगे ये होश में आए तो मैं इससे बात करूं। फिर जब शाम हुई, ठंडी ठंडी हवाएं चली, तो वो शख्स नौजवान होश में आया। होश में आते ही वो घबरा के डर के बैठ गया दूर। कहने लगा कि आप यहाँ कहाँ, आप तो बहुत बुजुर्ग हस्ती हैं, बहुत मशहूर हस्ती हैं, और मैं शराबी गुनाहगार, आप मेरे पास क्या कर रहे हैं? जी, वो परेशान हो गया वो शख्स। तो आपने फरमाया पहले, फिर आपने जो जो वाक़या देखा था वो सब उसको सुनाया। तो वो शख्स चीखें मार के वो नौजवान रोने लगा, कहने लगा मेरा रब इतना करीम है कि मुझे पता ही नहीं था कि मुझे सांप डस के इस वक्त मार भी देता, लेकिन मेरे रब ने मुझ पे इतनी रहमत की। वो दाढ़े मार मार के रोने लगा। अल्लाह अकबर, सुभान अल्लाह। ये करम है उनका, वरना मुझ में तो ऐसी बात नहीं। सुभान अल्लाह, सुभान जितना दिया सरकार ने मुझको, इतनी मेरी औकात नहीं। सुभान अल्लाह। तो वो शख्स नौजवान ऐसा रोता है, ऐसा रोता है। फिर वो शख्स कहता है, फिर वो बंदा तौबा करता है रो रो के अपने गुनाहों की। देखें, एक शराबी तौबा कर रहा है तो अल्लाह ताला ने तो तौबा के दरवाजे 24 घंटे खोल दिए जी, कि किसी भी वक्त आओ, रो के मुझसे तौबा करो। सलातो तौबा 2 रकात पढ़ना चाहिए रोज़ाना। पता नहीं हम दिन में कितने गुनाह करते हैं। जी। फिर वो नौजवान
देखने में ये आया कि वो नौजवान ने नफले शुरू कर दी, इबादत गुजार वो बंदा, तहज्जुद गुजार बन गया वो नौजवान। गौर कीजिएगा, नौजवान जी, उस पे इतना इस बात का असर हुआ। और फिर उसके बाद वो एक बड़े आलिम और फाजिल बंदों में उसका शुमार होने लगा। माशाल्लाह। तो जब हम अल्लाह की रहमत की तरफ आते हैं जी। ना और उससे मांगते हैं, और जब हम 2 रकात सलात व तौबा पढ़ लेते हैं और फिर हम कहते हैं अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्ली ज़म्बिन व अतूबु इलैह, तो बेशक वो रब बख्शने वाला है, बड़ा मेहरबान है, मेरा रब बड़ा करीम है। बेहतरीन। सलमा अख्तर साहिबा, मोहम्मद कासिम साहब तव्हांखे रिक्वेस्ट आहे तव्हां असांखे नात पढ़ी ॿुधायो, बिस्मिल्लाह कयो। मदीने वारा हबीब प्यारा, मदीने वारा हबीब प्यारा, निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा, मदीने वारा हबीब प्यारा, निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा, मदीने वारा हबीब प्यारा। वलो अन्नहुम में बीठो हुक्म साफ़ साईं आ, तुझे दर्द जे को आयो खता माफ़ साईं आ। वलो अन्नहुम में बीठो हुक्म साफ़ साईं आ, तुझे दर्द जे को आयो खता माफ़ साईं आ। खुदा आहे ॾींदो तू आही वंडींदो, निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा, मदीने वारा हबीब प्यारा, निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा, मदीने वारा हबीब प्यारा। ओ किरोणे सलातूं तोते किरोणे सलाम आहिनि, अक़ीदत अदब सां पढ़ंदा अव्हां जा ग़ुलाम आहिनि। किरोणे सलातूं तोते किरोणे सलाम आहिनि, अक़ीदत अदब सां पढ़ंदा अव्हां जा ग़ुलाम आहिनि। ॿुधी तो पाण बजारा सवालनि जा सॾ सारा, निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा, मदीने वारा हबीब प्यारा। अव्हां खां अॻे जे आया पैगंबर वही पीर हा, अव्हां बादशाह उहे सब अव्हां जा वज़ीर हा। खुदा आहे ॾींदो तू आही वंडींदो, निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा, मदीने वारा हबीब प्यारा। सुभान अल्लाह। डॉक्टर तारिक रहीम सुमरो साहब जी, असांजो जो टॉपिक आहे तक़वा जो ऐं तौबा जो, छा चवंदव? बिस्मिल्लाह कयो। थोरो सम्झणो पवंदो। हिकिड़ो मां तव्हांखे वाक़ियो ॿुधायां थो। इशफाक़ अहमद साहब कंफ्यूजन ई त मुस्लमान ऐं मोमिन में फ़र्क़ु कहिड़ो आहे। जी जी। की मां काफ़ी माण्हुनि खां पुछियो, काफ़ी आलमनि खां, काफ़ी मौलवियुनि खां, का ख़बर कान पई। हिकु दफ़े मां हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो ॿकरियूं चारे पियो, माण्हुनि खां पुछियुमि बाबा जी ॿुधाए त फ़र्क़ु कहिड़ो आहे मुस्लमान ऐं मोमिन में? क़ुर में हर ॻाल्हि क्लियर लिखी पई आहे। चईं बाबा जेको अलाह ऐं रसूल खे मञे
उहो थियो मुस्लमान, माना जेको कलमो पढ़ियो जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे कलमो पढ़ियो माना इस्लाम जे दायरे में अची वियो, हाणे उहो थी वियो मुस्लमान। ऐं जेको अलाह ऐं उन जे रसूल जी मञे, माना जेको अलाह जो हुकुम आहे रसूल जो हुकुम आहे उहो मञे। जीअं मां तव्हां पहिरियों सुवाल बि कयो त मां चयो उहो माण्हू जे अलाह जो हुकुम आहे त जेको यहूदी मुस्लमान जो दोस्त नथो थी सघे, हुकुम केरु थो मञे? मोमिन थो मञे। हाणे वरी वापसि अचां तव्हांजे सुवाल ते, पहिरीं ॻाल्हि त असांखे इहा सम्झ में अचे मोमिन ऐं मुस्लमान में फ़र्क़ु कहिड़ो आहे त अच्छा हाणे अचूं था इस्लाम छा आहे। इस्लाम जो नॉर्मली जेको असां लफ़्ज़ इस्लाम जो तर्जुमो कढंदा आहियूं उहो नॉर्मल तर्जुमो आहे पीस, माना अमन जो मज़हब। लेकिन इस्लाम जो हिकिड़ो ॿी माना आहे, लुगी माना आहे त पाण खे सबमिट करणु, यानी सबमिशन, पाण खे पूरो जो पूरो इस्लाम में दाख़िल करणु। हाणे इन खे डेफिनेटली ॾिसूं था त माना असां वटि जेको माहौल आहे, जेको असां इस्लाम जी का ॻाल्हि वञे थी असां अपनायूं था, जेकी ॻाल्हि सम्झ में नथी अचे चवंदा न हिनखे ठीकु आहे हिनखे पोइ ॾिसंदासीं, इहो असांजो रवैयो आहे मुआशरे जो। हाणे इन रवैये में ॾिसूं था, हाणे अचूं था पहिरियों लफ़्ज़ तव्हांजो जेको लफ़्ज़ आहे पहिरियों तौबा जो। तौबा छा आहे? हाणे तौबा असां ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ो इंसानु आहियूं, अलाह ताला इंसान खे ख़ता जो पुतलो कयो आहे। आदम अलैहिस्सलाम खां बि ख़ता थी, पाण माफ़ी घुरी ऐं अलाह ताला हुनखे बख़्श कयो। अहिड़े तरीक़े सां जीअं असां अचूं था त असां ख़ता जा पुतला आहियूं। असां रोज़मर्रा अलाह केतिरियूं ग़लतियूं था कयूं, अलाह केतिरियूं गुनाह था कयूं। तौबा आहे रिटर्न थियणु, यानी वापसि अचणु। वापसि किथे? उन ई ओबीडेंस में, यानी जेको अलाह खे तव्हां सबमिट था कयो न हिकिड़ो ओबीडेंस जी हैसियत सां अलाह ताला जे हुज़ूर में त मां तुंहिंजो आहियां ऐं तोखां सवाइ मुंहिंजो ॿियो को कोन्हे, उहा सबमिशन करणी आहे। हाणे हिकिड़ी इंसान खां ग़लती थिए थी, अगरि इंसानु वरी उहा ॿीहर दोहराए थो, वरी उहा टीहर दोहराए थो, त उहा तौबा में नथी अचे। तौबा जो मक़सदु इहो आहे त अलाह ताला खां माफ़ी घुरे त मुंहिंजा अलाह मूंखे माफ़ु कर, मां इहा ग़लती ॿीहर कोन दोहराईंदुसि ऐं न दोहराए कोशिशि करे। पोइ अलाह ताला हदीस में ज़िक्र आहे त पोइ वरी अगरि उहा ग़लती ॿीहर करे थो, वरी अॻे सची दिलि सां माफ़ी थो घुरे, त बि अलाह ताला वरी बि माफ़ु थो करे। अलाह ताला दर खुलिया पिया आहिनि माफ़ी जा, यानी पाण खे रिटर्न करिणो आहे। इंसानु ख़ता जो पुतलो मां तव्हांखे चयो, असां ग़लतियूं करे थो, कॾहिं कहिड़े मूड में आहे, कॾहिं कहिड़े लेवल ते आहे, कॾहिं हुनजो रूहानी कैफ़ियत छा आहे, कॾहिं हुनजी जिस्मानी कैफ़ियत छा आहे, उहा असांखे ख़बर न आहे। हर इंसानु पंहिंजे पंज आङुरियूं बराबरि न आहे। पर तौबा जो मक़सदु इहो आहे त अलाह ताला खां उन गुनाह न करण जी सची दिलि सां माफ़ी घुरणु आहे ऐं वापसि वञिणो आहे अलाह ताला जी ओबीडेंस में, यानी अलाह ताला खे पूरी जो पूरो इस्लाम में दाख़िल थियणो आहे, अलाह खे पंहिंजो महबूद तस्लीम करिणो आहे। इहो आहे तौबा। हाणे ॿियो लफ़्ज़ जेको तक़वा, हाणे तक़वा मुंहिंजे पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी शील्ड आहे जेकी तव्हांखे प्रोटेक्ट थी करे तव्हांखे ॿियनि बुरायुनि खां, ग़लति ॻाल्हियुनि खां प्रोटेक्ट थी करे। रोज़ो तक़वा जी हिकिड़ी निशानी आहे। रोज़ो नॉर्मली जॾहिं रोज़ो रखूं था असां त अलाह ताला असांखे उन्हनि चंद आवर्स जे लाइ अलाह ताला चए जेको बि तव्हांजा हलाल हुयो इहो हाणे बंदि थी वियो। हाणे त हुकुम ॻाल्हि आहे त हिकिड़ो मनी वालदेन चवंदा आहिनि ॿार खे त मां तव्हां हीअ कमु न कयो त मां तव्हांखे रांदीको इनाम ॾींदुसि, रांदीको वठींदुसि, हीअं कंदुसि, त असां ॿार उहे मञींदा आहिनि। अलाह ताला असांखे चए थो तव्हां हीअ कमु न कयो मां तव्हांजो इनाम, मां तव्हांजी जन्नत, उनखे असां उहो महसूसु कोन था कयूं। पोइ अलाह ताला जॾहिं असांजो हिकिड़ो 11 महीननि में हिकिड़ो महीनो असांखे अता कयो आहे रमज़ान शरीफ़, जंहिंमें अलाह ताला चए थो बाबा हाणे हीअ कुझु अवर्स आहिनि जेको तव्हांखे अॻे अलो हुयो उहो बि तव्हांखे अलो न आहे। हाणे तव्हां इहो प्रोटेक्शन पाण खे कयो त जेको उन अवर्स में तव्हां उहो नॉर्मली त इस्लाम में मुस्लमान करे सघे पियो कमु, उहो बि हाणे तव्हां न खाईंदव, न पीअंदव, न गुनाह कंदव, ऐं जेका हलाल कम उहे बि तव्हांजा रुकिजी विया। हाणे इहो छा आहे? इम्तिहान आहे। इहो जीअं वालिदेन इम्तिहान वठंदा, हीअ कमु तूं कंदे या हीअ ग्रेड खणंदे त तोखे मां इनाम ॾींदुसि। अलाह ताला बि असां मोमिननि जो, असां मुस्लमाननि जो इम्तिहान थो वठे त हीअ कुझु अवर्स आहिनि, इन अवर्स में तव्हांखे हीअ मुंहिंजो हुकुम मञिणो आहे त जेकियूं शयूं हलाल हुयूं हाणे थोरी देरि जे लाइ उहे सस्पेंड आहिनि, उनखे तव्हां हथु न हलाइणो, उनखे तव्हां करिणो न आहे। हाणे इहा आहे तक़वा। हाणे तक़वा असांखे अलाह ताला पैदा थो करे इन रमज़ान जे महीने में। इन ॿ टर्म्स मां ॿियूं यूज़ कंदो आहियां। हिकिड़ी टर्म आहे असां चवंदा आहियूं सिम्पैथी ऐं ॿी टर्म आहे एम्पैथी। हाणे सिम्पैथी नॉर्मली असां चवंदा आहियूं कंहिंजी मदद करणु, कंहिंजे, पर एम्पैथी कंहिंजो एहसासु आहे। अलाह ताला असांखे रमज़ान में एहसास थो सेखारे। देखो अलाह ताला जे जेके रमज़ान रोज़ो आहे ऐं हिकिड़ो हज आहे, इहे ॿ अहिड़ियूं कैफ़ियतूं आहिनि जंहिंमें अलाह ताला असांखे सफ़र सेखारे थो ऐं असांखे बुख सेखारे थो, बुख कीअं कजे ऐं प्लस पाण खे कीअं रोकिजे कंहिं बि बुराई खां, कंहिं बि सही शइ खां बि ऐं बुराई खां, ऐं जेकी हलाल शयुनि खां पाण खे रोकिजे।
त हाणे जॾहिं तव्हां वटि को महिमान माण्हू अचे थो चए थो मां मुसाफ़िर आहियां, मुंहिंजी मदद कयो, त तव्हांखे अगरि हज कयल हूंदो तव्हांखे आराम सां अहसासु थी वेंदो त हीउ वाक़ई मुसाफ़िर आहे। अलाह ताला तव्हांजी फितरत में उनखे शामिलु करे छॾियो। अहिड़ी तरीक़े सां अगरि रोज़ो तव्हांजो रखियलु आहे सही माना में, त हिकिड़ो माण्हू तव्हांजे साम्हूं बुखियो अचे थो त तव्हां पाण आइडेंटिफाई करे वेंदव आराम सां त हीउ वाक़ई बुखियो आहे या हीउ कूड़ थो ॻाल्हाए पियो। त अलाह ताला असांखे एम्पैथी पैदा करण लाइ हीअ पूरी महीने जी ट्रेनिंग थो ॾिए पियो त जेको शयूं हक़ हुयूं हलाल हुयूं उन्हनि खे तव्हां रुकी वञो, रुकिजी वञो त रुकिजी वञो, जी जी शुरू कयो, वरी जॾहिं बांग अचे थी शुरू कयो त वरी शुरू कयो। यानी बिल्कुलु हिकिड़ो अलाह ताला पंहिंजे ॿार खे जीअं मां चयो न वालिदैन ॿार खे नंढो हुकुम ॾींदा आहिनि, उहो ॿार हुकुम मञींदो आहे, हुनखे इनाम ॾींदा आहिनि। त अलाह ताला असां मख़लूक आहियूं, अलाह ताला असांखे उहा टेस्ट पियो करे हिन महीने में त हाणे मां हुकुम ॾिनो, हाणे तव्हां स्टॉप कयो। हाणे अलाह ताला ॾिसे पियो त मूं सां गॾु केरु आहे, मुंहिंजो ओबीडेंट केरु आहे, मूं वटि मूंसां केरु मुकमल तौर ते शामिलु आहे, ऐं इहो रमज़ान आहे। जेके रोज़ा रखनि था, जेके इबादतूं कनि था, उहे अलाह ताला जे मुकमल तौर ते अलाह ताला जे महवर में दाख़िल आहिनि, कलमो पढ़ी। माशाअल्लाह तारिक साहब तव्हां बहितरीन डिफाइन कयो, बट नॉट जस्ट एम्पैथी, देयर इज मैनी थिंग्स वी लर्न इन रमज़ान, ऐं उन में पैशंस बि आहे, असांजा खोड़ सारियूं ॿियूं शयूं आहिनि जेके असां सिखी करे हिकु नओं इंसान पैदा थी करे उहो अॻियां हले थो, पर उनखे असीं कंटिन्यू नथा करे सघूं, इहा ॻाल्हि अलॻि आहे। ऐं उहो तव्हां खां ज़रूरु पुछंदमि, तक़वा आपकी नज़र में सलमा साहिबा? तकवा देखें, ये रमज़ानुल मुबारक का जो महीना है, इससे हमें कितना सबक मिलता है जी। जब हम रोज़ा रखते हैं तो हम साथ साथ सारी इबादत भी करते हैं, अल्लाह ताला से तौबा भी करते हैं, और हम उन चीज़ों को हाथ नहीं लगाते। हमारे सामने दुनिया की खाने पीने की चीज़ें होती हैं, हम कहते हैं ये हम रोज़ा ही जब खोलेंगे जब ही खाएंगे। और दूसरी बात ये कि हमें रमज़ान ये सिखाता है कि जब हम रोज़ा रख कर इतनी देर भूखे प्यासे रहते हैं तो हम उन लोगों को देखें कि जो बेचारे गरीब हैं, जिन्हें खाने पीने के लिए कुछ नहीं मिलता, अपनी गुर्बत में वो जो भी मिलता है खा लेते हैं। कुछ लोग तो ऐसे भी हैं कि एक टाइम की रोटी खा रहे हैं जी, कुछ ऐसे भी हैं कि जिनके पास पहनने के लिए सही नहीं। तो हमें रमज़ान और तकवा ये चीज़ें सिखाता है कि हम उनकी खामोशी से मदद कर दें। अब जगह जगह फ़कीर लोग मांग रहे हैं, काम करने जा रही हैं, वो मांग के ले लेती हैं, लेकिन उनका क्या, जो बेचारे सफ़ेद पोश लोग हैं अपनी इज़्ज़त खामोशी से गुजार रहे हैं, ज़िंदगी इज़्ज़त से। हमें चाहिए कि अल्लाह ने हमें दिया है इतना, तो उसको थोड़ा सा जाके खामोशी से उसकी मदद कर दें जी। और किसी को हम अपने घर वालों को भी नहीं बताएंगे हमने किसकी कहाँ क्या मदद की, क्यों कि वो भी तो अल्लाह से मांग रहे हैं ना, तो अल्लाह ताला उनके लिए भी देखें कैसे ज़र्राए पैदा कर रहे हैं। बिल्कुल। फिर अल्लाह ताला ने कलाम पाक नाजिल फरमाया रमज़ानुल मुबारक के महीने में, तकवा परहेज़गारी मुत्तकी बनना बातों से नहीं होता, उसे अमल से ज़ाहिर करना पड़ेगा। बिल्कुल। कौन से अमाल हैं ऐसे जो हमें करने चाहिए जिससे हम तकवा और परहेज़गार बन सकते हैं, वो भी पूछेंगे नाज़रीन। हाणे हलूं था असीं नात ना सजाद साहब नात शरीफ़ पढ़ी ॿुधायो, बिस्मिल्लाह कयो। जान घोरे देह डोरे डाढे होरे हल बोदा, जान घोरे देह डोरे डाढे होरे हल बो, पंध परे नेठ करे, पंध परे नेठ करे, महबूबन सा मिलबो है अरबिया सा मिलबो दा, जान घोरे देह डोरे। आया एड़ी खणी केड़ी जेड़ी तेड़ी तने जी, हाल भेटे शाल मेटे मुंज मुझे मन जी, मां दीवानी मस्तानी आया बानी तने जी। आया एड़ी खणी केड़ी जेड़ी तेड़ी तने जी, हाल भेटे शाल मेटे मुझ मुझे मन जी, मां दीवानी मस्तानी आया बानी तने जी। डूंगर डोरे थी सब अची रहबर रल बोदा, जान गोरे देह डोरे डाढे होरे हल बो,
पंध परे नेठ करे पंध परे नेठ करे महबूबन सा मिलबो है अरबिया सा मिलबो दा जान घोरे देहो डोगे ओ हाजी हाणे रब जाने सुर नवास बिरने पूरा पवने अखियों रोवने ॾींह जीअं था गुज़रनि ऐ महेसर दोस्त याद अञा नथा विसरनि किस्मत वाले वञनि मदीने ओ वञ चुमन मदीने दी गलियां मैं सिदक थिया उन ओहद जबल तो जहीं लाया मोहम्मद नाल दिलियां कुर्बान वञा उन गलियां तो जिथा लाइया मोहम्मद तलियां यार फरीदा इथा मंजूर थी वञन कियां बुरियां कियां भलियां हाजी हाणे रब जाने सुर नवास बिरने पूरा पवने अखियों रोवने ॾींह जीअं था गुज़रनि ऐ महेसर दोस्त याद अञा नथा विसरनि साहु सारे सिकर वारे अलाह कॾहिं मिलबो दा जान घोरे ॾेहु डोरे ॾाढे होरे हलबो पंध परे नेठ करे पंध परे नेठ करे महबूबन सा मिलबो है अरबिया सा मिलबो दा जान घोरे ॾेहु डोरे ॾाढे होरे हलबो दा जान घोरे ॾेहु डोरे सुभान अल्लाह सजाद साहब तव्हांजी आवाज़ बि सुठी आहे तव्हांजो अंदाज़ बि सुठो आहे ॾाढो माशाल्लाह हिकु त तव्हां नात जेका ॿुधाई असां ते सुरूर तारी थी वियोसीं वठंदासीं नंढड़ो ब्रेक केॾा न वञो रहमत रमज़ान जो ही ख़ूबसूरत प्रोग्राम जारी आहे रहमत रमज़ान जे प्रोग्राम में तव्हांखे भलीकार कयां थी असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल हमदर्द रूह अफ़ज़ा टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए तलो ते आए माहिरुनि खे गुज़िरियल 70 सालनि खां भरोसो जेको पचाए खाधे खे बणाए थो मज़ेदार ऐं सेहतमंद 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइत सां भरपूर खाधा ऐं मुंहिंजो दस्तरख़्वान त तलो खां सवाइ आहे अधूरो सो तलो में मज़ेदार खाधा पचायो त जीअं तव्हांजा ॿार बि तव्हांखे चवनि अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कंदासीं हुन खां पहिरीं मोहम्मद क़ासिम साहिब जन जे ख़ूबसूरत आवाज़ में ॿ मिसरा नाचा ॿुधंदासीं बिस्मिल्लाह कयो अज शान हुसैन जो गायूं था रब पाक खे राज़ी बणायूं था अज शान हुसैन जो गायूं था रब पाक खे राज़ी बणायूं था रब पाक खे राज़ी बणायूं था खातून जन्नत जो प्यारो बच्चो ॿियो न बरी सुहिणो सुभारो बच्चो खातून जन्नत जो प्यारो बच्चो ॿियो न बरी सुहिणो सुभारो बच्चो दिलदार सां दिल विंदरायूं था रब पाक खे राज़ी बणायूं था अज शान हुसैन जो गायूं था रब पाक खे राज़ी बणायूं था रब पाक खे राज़ी बणायूं था चोॾींहं जे चंड मिसल जर के रोशन ते शहर तो जॾहिं मुर के चोॾींहं जे चंड मिसल जर के रोशन ते शहर त जॾहिं मुर के पंहिंजो नींहं पीरीअ सां निभायूं था रब पाक खे राज़ी बणायूं था अज शान हुसैन जो गायूं था
रब पाक खे राज़ी बणायूं था, रब पाक खे राज़ी बणायूं था। इदरीस गुलाम उन्हनि जो वा, महबूब साईं नालो जन जो वा। इदरीस गुलाम उन्हनि जो वा, महबूब साईं नालो जन जो वा। सिकवार सदाई सदायूं था, रब पाक खे राज़ी बणायूं था। अॼु शान हुसैन जो ॻायूं था, रब पाक खे राज़ी बणायूं था, रब पाक खे राज़ी बणायूं था। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। मोहम्मद कासिम साहब, बहितरीन तव्हां नात असांखे ॿुधाई। अच्छा, तक़वा ऐं परहेज़गार जी ॻाल्हि हले पई त डॉक्टर साहब तव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदमि, तक़वा, मुतक़ी, परहेज़गार जी छा कुझु निशानियूं आहिनि, असांखे ख़बर कीअं पवे त हीउ परहेज़गार शख़्स आहे? ॾाढो मुश्किल आहे अॼुकल्ह जे दौर में मालूम करणु त केरु, छो जो हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾियां। जी ज़रूरु। शेख सादी रहमतुल्लाह जी किताबनि में लिखियलु आहे ज़िक्र त हिकिड़ो तमसीली आहे, तमसीली त अदालत में हिकिड़ी हाणी अची वई जी केस खणी त मुंहिंजे ॿारनि खे हीउ जेको आहे सो माण्हू खणी वियो आहे। त हुन चयो त भाउ हाणे आहे तूं जानवर आहे, हू ॿार बि जानवर आहिनि, उहो शिकारी आहे। उहो चई न साईं ईअं कोन थियो आहे। छा थियो भाउ? चई मसइलो इहो त हीउ हिकिड़ो आम साधू माण्हू, हिकिड़ो नेक माण्हू थी वेठो, हुते हला हला करे पियो। त मां ॾिठो त नेक माण्हू आहे, मां पंहिंजे ॿारनि जो खुराक जे लाइ बंदोबस्तु करणु मां पंहिंजा 2 ॿार जेका हरण हुया उहे मां रखिया हुते छॾिया। मां जो पंहिंजो ॾिसी अचां पंहिंजे ॿारनि जो, हू यकदमि इबादो पंहिंजो जेको लिबास उहो लाहे ऐं हुनखे शिकार कयईं। त इहा जॾहिं कादी वटि पहुतो केस त कादी साहिबु चयो भाउ हाणे सही ॻाल्हि आहे, तूं हिकिड़ो नेक माण्हू जी शिकिल तशबीह ॾेई पाण खे ज़ाहिर कयो ऐं तूं शिकार कयो, ऐं तूं शिकारी थी वञे त हू शायदि तोते भरोसो न करे, हू पंहिंजे ॿारनि खे पाण सां गॾु खणी वञे हा। त इहो धोखेबाज़ी कई तूं। त हाणे ज़मानो हीउ अॼुकल्ह ॾाढो ॾुखियो आहे। मतिलबु अॼुकल्ह हिकिड़ो आम हाणे चवंदा जीअं चऊं त जेको माण्हू कूड़ न ॻाल्हाए, जेको वाइदो निभाए पंहिंजो, हाणे इहे ॻाल्हियूं बि मुमकिन न आहिनि मालूम करणु त जेको माण्हू ॻाल्हाए थो तव्हां सां कूड़ वाक़ई कूड़ थो ॻाल्हाए, सच थो ॻाल्हाए। अच्छा, हीअ दुनिया जीअं AI जी दुनिया आहे। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त मुंहिंजे अमर मरूम आहे की मां पंहिंजी हिकिड़ी वीडियो ठाही ऐं मां हिकिड़ी मां पंहिंजी तस्वीरूं कुझु ठाहियूं। मां अमर खे ॾेखारियो, मां हीअ मां चयो मां तूं ई आहे? मां न आहियां, मां हीअ जेको आहे सो जनरेटेड AI मां ठहियल आहिनि। त जॾहिं हिकिड़ो अहिड़े धोखे जी दुनिया में रहूं पिया त हिकिड़ो मां तव्हांखे हिकिड़ो ॿी सूरत में नज़र अची सघां थो, वरी तव्हांखे मां ॿी हिकिड़ी नज़रिए में या हिकिड़ी तरीक़े सां नज़र अची सघां थो, ॾाढो ॾुखियो आहे। ॾाढो ॾुखियो आहे। मां तव्हां ॻाल्हि थो कयां थो जेको वाइदो हाणे वाइदो मिसाल तौरु तव्हां चओ त मां निभायां थो, पर उहो को अहिड़ो माण्हू हूंदो जंहिंसां वाइदो नथा निभायो। तव्हां वाइदो निभाइण जो मक़सदु आहे सभिनि सां वाइदो निभाइणु, कूड़ न ॻाल्हाइण जो मक़सदु आहे सभिनि सां कूड़ न ॻाल्हाइणु। जेको तव्हां कमिटमेंट कई आहे जी, असां पंहिंजे पाण खां धोखो ॾेई वेठा आहियूं। ॾाढो मुश्किल आहे हिन ज़माने में, हिन दौर में सही माना में माण्हू मालूम करण त हीउ परहेज़गार आहे, हीउ मुतक़ी आहे, हीउ भलो माण्हू आहे। हा, हाणे जेका औसाफ़ आहिनि जेका अलाह ताला ऐं अलाह जे रसूल बयानु कया आहिनि उहे असांखे फॉलो औसाफ़ करणु घुरिजनि। पर हाणे ॻाल्हि आहे त उन मां आइडेंटिफाई करणु त हीअ हाणे हिन वक़्तु तमामु ॾुखियो आहे। पर पहिरीं असांजा वॾड़ा असांखे ॿुधाईंदा हुआ त फलां माण्हू रहंदो हो, हुन वटि अमानतूं रखियूं वेंदियूं हुयूं, या वरी कंहिंजे घर जी सार संभाल बि कंदा हुआ। महीननि जा महीना कोई घर छॾे हलियो वेंदो, उहे बि त पनाह ॾींदा हुआ कंहिंखे, या वरी कंहिंजी हिफ़ाज़त करणु चाहींदा। छा उहे तक़वा में ईंदा हुआ? अॼु असांखे नथा मिलनि। अॼु उहे कहाणियूं असांखे मिलनि थियूं। मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां। मां कुझु ड्राइवर रखंदो आहियां, तरीक़ा मां ड्राइव पाण बि कंदो आहियां, अॼु बि मां पाण ड्राइव करियो, लेकिन ड्राइवर रखंदो आहियां पाण सां। त हाणे उहो शुरू में तमामु महीनो ॾेढ तमामु हुनजो तरीक़ो सही हूंदो आहे, रूल्स खे फॉलो कंदो आहे। वरी जॾहिं यूज़ टू थी वेंदो आहे त यकदमि उनजो रवैयो बदिलजी वेंदो आहे, यकदमि अहिड़ियूं ग़लतियूं कंदो आहे। मां चवंदो आहियां हीअ तव्हांखे मुनासिबु न आहे करणु। ॾिसो तव्हां, मां उनखे चयो मूंखे तव्हांजी ज़रूरत आहे, तव्हांखे मुंहिंजी ज़रूरत आहे, असां हिक ॿिए जी ज़रूरत आहियूं। तव्हां को मां तव्हांजो मालिक कोन आहियां, न तव्हां मुंहिंजा मुलाज़िम आहे, पर असां हिक ॿिए जी ज़रूरत आहियूं। पर तव्हां वञी हिकिड़े माण्हू सां गॾु ॾिसो, तव्हां कंहिंसां लेन देन कयो, कंहिंसां सफ़रु कयो, ऐं कंहिंसां तव्हां गुज़ारियो टाइम, माना राति सुम्हण जो गॾु, माना कंहिं महफ़िल में तव्हां गॾु सफ़रु कयो आहे, किथे 2-3 रातियूं गुज़ारियूं आहिनि, त इंसान जी असुलु ख़बर पइजी वेंदी। बिल्कुलु, ऐं इहो मौला अली अलैहिस्सलाम जो बि कौल आहे त कंहिंसां वक़्तु गुज़ारियो, सफ़रु कयो, या गॾु रही ॾिसो हुनखे तव्हां ख़बर पवंदी, ऐं लेन देन कयो, बेहतरीन। सलमा साहिबा, मुत्तकी परहेज़गार का पता कैसे चलेगा, या पता ही नहीं चलता किसी का आजकल? देखें,
बात यह है सारी कि अगर हम अच्छे हैं तो हम अपने सामने हर एक को अच्छा ही समझेंगे। अगर जो खालिसतन हमारे दिल में ईमान की दौलत है और हम अगर हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुबारका के मुताबिक अपनी ज़िंदगी को ढालेंगे, हज़रत जनाब सैयदा फ़ातिमा ज़हरा अलैहिस्सलाम उम्मतुल मोमिनीन, उनकी हम चाहें कि उनकी जो उन्होंने ज़िंदगी गुजारी हम वैसी ज़िंदगी गुजारने का सोचेंगे। और ये माँ के ऊपर है कि वो अपने बच्चों को मुत्तकी कैसे बनाती है। सबसे पहली क्लास माँ की गोद होती है। जी, हम कहते हैं ना बच्चों को पैदा होते ही 3 साल का हो गया इसको एडमिशन करा दो जी स्कूल में, पीछे पड़ जाती है माएँ आराम से मज़े से फिर अपना सब कर रही हैं। तो सबसे पहले वो अपने बच्चों को ये सबक सिखाएं कि अगर वो कुछ कर रही हैं तो उनको छोटे छोटे सो को बताएं कि बेटा ये गलत है, ऐसे नहीं करना चाहिए, अल्लाह ताला इससे नाराज़ होते हैं। और हमारे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अपने सहाबा इकराम को ये बातें सिखाई, उम्महातुल मोमिनीन ने अपने बच्चों को ये सिखाई। जहाँ जनाब सैयदा फ़ातिमा ज़हरा अलैहिस्सलाम जैसी माएँ होंगी ना, वहीं हज़रत इमाम हसन हुसैन अलैहिस्सलाम जैसे बच्चे परवरिश में। बेशक बेशक। तो हम उनमें कितना तकवा था, कितने मुत्तकी थे कि नेज़े पर भी तिलावत फरमा रहे हैं, बेशक, है ना। और आज हमें ज़रा सा कोई डरा दे ना कि ये बात ऐसे नहीं ऐसे कहना है, तो हम पता है क्या करेंगे, कहेंगे नहीं वो हमें ओहदे से हटा देगा, वो हमारी दौलत छीन लेगा। यानी उसके दिल में खौफ खुदा नहीं होगा, वो कहेगा मुझे इससे डरना है, ये ऑफिसर है और मुझे वही करना है जो ये बता रहा है। अब मैं यहाँ बैठी हूँ, मुझे कोई कहे कि ये बयान आपने देना है, तो अगर मेरे दिल में खौफ खुदा होगा तो मैं हर चीज़ वही बताऊँगी ना। कोई क्या कर लेगा मेरा, ज़्यादा से ज़्यादा एक जान ही तो है ना, वही तो ले लेगा। आपकी इस बात से मुझे एक बात याद आ रही है, अगर मैं ऐड करूं, इमाम अली ख़ामनाई साहब की मुझे बात याद आ रही है। उनकी शहादत से ये सारे जुमले जो आप बोल रही हैं कि ना किसी का डर ना किसी का खौफ, शेर अली और उनके सामने जाके सुरखरू हो गए, मैं चला हूँ अली से मुलाकात को, जिसकी थी आरज़ू वो घड़ी आ गई। इमाम ख़ामनाई से हमें ये सारी बातें मिलती हैं, उनमें सारे ये गुण मिलते हैं और माशाल्लाह वो जाके सुरखरू हो गए, सुरखरू हो गए जी। आज उन्होंने अपने सर कटाए, अपनी जानें दी। तकवा क्या है? और यही तो है ना कि उन्होंने किसी की परवाह नहीं की जी। उनके बच्चे भूखे थे, प्यासे थे, शिद्दत, पानी सब कुछ था, बंद कर दिया गया ना उन पर सब। अभी आ रहा है ना माशाल्लाह से हज़रत अली करमल्लाह वजह का जी योम शहादत, तो उनसे हमें ये चीज़ें सीखना चाहिए कि जिन्होंने इस्लाम की खातिर अपनी जानें दे दी। बेशक। और आज हम अपनी मालो दौलत के लिए नहीं हक कर सकते। पता है तकवे में क्या भी शामिल है कि अगर हम किसी से बात कर रहे हैं ना और कोई हमसे कमतर हमारे पास से गुजर रहा है और अगर हमने उसको ऐसे भी देख लिया ना, तो समझ लो हमने उसका दिल दुखा दिया। और दिल दुखाना कितना गुनाह है। तकवा और क्या है कि हम अच्छा अच्छा खा रहे हैं, हम सब कुछ कर रहे हैं, हमारे गरीब पड़ोस में बैठे हुए हैं, हमारे सामने दुखी हैं, हम उनकी खिदमत नहीं करने जा रहे, हमारे सामने जुल्म हो रहा है किसी पर, हम उसको जाके नहीं देख रहे। और क्या है, अब हज़रत अली करमल्लाह वजह फरमाते हैं ना कि बाज़ लोग अक्सर आज पता ही क्या कहते हैं, मुझसे भी कहा है कईयों ने, हमने अच्छा करना छोड़ दिया, जब अच्छा करो ना तो वो हमें सिला ही नहीं देते। तो ये पता है ये शैतान हमें वरगला रहा है, कह रहा है कि तुम अच्छाई की राह से हट जाओ, उसे बुराई दिलाएगा वो। तो वहाँ पर भी क्या कॉल है, हज़रत अली करमल्लाह वजह फरमाते हैं कि अगर आपने किसी के साथ अच्छाई की, बदले में उसने आपको बुराई दी, तो समझ लो आपकी नेकी कबूल हो गई जी। तो जिस तरह यहाँ दुआएं कबूल नहीं होती हैं ना हमारी, तो हम जब रोज़े महशर हिसाब किताब हो रहा होगा, वो दुआएं वहाँ जमा होंगी, ढेर लगे हुए होंगे हमारी इन दुआओं के। तो जब हम रब्बे कायनात के सामने खड़े होंगे और हम थर थर काँप रहे होंगे, क्योंकि हमने तो अच्छा कुछ किया ही नहीं है। 5 वक्त की नमाज पढ़ के क्या हम तो रम खान बन गए कि जी हम तो नमाजी हैं, बहुत हमारे कलफ लग गया, कुरान शरीफ पढ़ लिया। भाई हुकूकुल इबाद का भी तो जिक्र है कलाम पाक में, कितने हुकूकुल इबाद हैं और क्या तकवा है, ठीक है ना। फिर उसके बाद जब हिसाब किताब हो रहा होगा ना, तो वहाँ से अल्लाह ताला फरमाएंगे ये जो इस बंदे ने तरस की ज़िंदगी गुजारी, इसकी जो ये नेकी है वहाँ उसके पल्ले में रखी जाएंगी, जहाँ पर नेकी का पल्ला ऊंचा था, बदी का नीचा था, तो वो पल्ला फिर नीचा हो जाएगा। तो उस वक्त हम ये कहेंगे कि या अल्लाह हमारी दुनिया में कोई दुआएं कबूल नहीं होती। मुझसे कई लोग कहते हैं हमारी दुआएं कबूल नहीं होती, हम क्या करें।
तो मैं कहती हूँ खुशकिस्मत है ना, जो यहाँ अच्छा है मिल रहा है, जो वहाँ अच्छा होगा वहाँ मिल जाएगा। बेहतरीन सलमा साहिबा, बेहतरीन बात कही। सजाद साहब तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं त असांखे कलाम पाक पढ़ी ॿुधायो ॿ मिसरा ऐं हिन खां पोइ ॻाल्हियूं कयूं। सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। दरवा ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे, इंसान बेक़दरवा ॼाणे नथो सघे, ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे, शक्लियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे, शक्लियूं नथियूं बदिलजनि इक़रार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे, सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। एॾे नसीब वारा इंसान है फुथई, को गुण न याद आयो हैवान है फुथई, एॾे नसीब वारा इंसान है फुथई, को गुण न याद आयो हैवान है फुथई, को गुण न याद आयो हैवान है फुथई, गाज़ी पिरीं रुठा थई पिरकार जे करे, गाज़ी पिरीं रुठा थई पिरकार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे, सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। सजाद साहब बेहतरीन ना तव्हां ॿुधाई। अच्छा डॉक्टर तारिक साहब, तौबा जी जीअं ॻाल्हि कयूं पिया, तक़वा जी ॻाल्हि कयूं पिया, तौबा क़बूल थींदी आहे, चवंदा आहिनि त नौजवान जी तौबा जल्दी क़बूल थींदी आहे, सो इन बारे में तव्हां खां असीं ज़रूरु पुछणु चाहींदासीं। जीअं असांजो जेको नेक हुअण जो जेको दावियो आहे, या चवां जीअं पहिरियों सुवाल पुछियो त कीअं आइडेंटिफाई कजे, इंसान जो नेक हुअण जो आइडेंटिफिकेशन जो तरीक़ो सिंपल आहे त उनजो नेक हुजण उन जे माशरे में उनजो बैक सां कीअं थो मिले, घर वारनि सां कीअं थो मिले, ॿारनि सां कीअं थो ॻाल्हाए, ऑफिस जे कुलीग सां कीअं थो मिले, इहे सभु शयूं अगरि उन्हनि खे असां सम्झूं त वाक़ई बिहेवियर मां ख़बर पइजी वेंदी इंसान कीअं आहे। हाणे चवंदा नौजवाननि जे सवालनि ते मां तव्हांखे रोकींदमि, इहो इलाही लेंदी सवाल जो जवाबु थी वेंदो ऐं ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं, कंटिन्यूटी करणु चाहींदासीं असीं हिन में, पर वठूं था असीं नंढिड़ो ब्रेक, ऐं ब्रेक में असीं अदी आबदा ॾांहुं हलंदासीं। तलो जे किचन में अदी आबदा अॼु छा पचाए रहियूं आहिनि असां वटि, अॼु कहिड़ी रेसिपी आहे? जी अदी आबदा। थैंक यू सो मच सबा, ऐं उमेदु आहे त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा, रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं। ऐं जेकॾहिं अॼु जी ॻाल्हि कयूं, जंहिं असां सां ताउन कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा असां सां गॾु आहिनि हमदर्द रूह अफ़ज़ा, ऐं इन सां गॾोगॾु हमदर्द स्पाइस मिक्स, तमामु ज़बरदस्त इन्हनि जा स्पाइस मिक्स आहिनि, MSG फ्री आहिनि, इन्हनि सां गॾोगॾु तमामु फ्रेश बैलेंस में इन्हनि जा इलाही मसाला हूंदा आहिनि, तमामु ज़बरदस्त इन्हनि जा मसाला आहिनि। त इहे जेकॾहिं तव्हांखे ऑथेंटिक पाकिस्तानी टेस्ट खपे त तव्हां इन्हनि मसालनि खे इंजॉय करे सघो था। मां हिते थोरो पाणी बॉइल करण जे लाइ रखां थी, ऐं जेके पटाटा आहिनि उन्हनि खे सफ़ा नंढड़ो मां कट कंदमि, त जीअं पटाटा असांजा बसि 2 मिंटनि में ॻरी वञनि। जेके पटाटा आहिनि उहे असां इन्हनि चणनि में ऐड कंदासीं, कुझु चटणियूं शामिलु कंदासीं, कुझु भाॼियूं ऐड कंदासीं, ऐं जेका चणनि जी चाट आहे इहा अॼु जी असांजी थी वेंदी तयारु।
चलो जी, ये अची विया पटाटा। पटाटन खे कुछ कट था कयूं। चलो जी, सफ़ा नंढड़ो कट कंदासीं त जीअं हे झटपट बॉइल थी वञनि। नंढड़ो नंढड़ो तव्हां इनखे कट कयो, बिल्कुलु क्यूब्स में। तमामु ज़बरदस्त हूंदा आहिनि, प्रोटीन असांखे सुठी मिली वेंदी आहे, पेट भरिजी वेंदो आहे चणनि सां, ऐं ऑयल बि इलाही इन्हनि में न हूंदो आहे, त इलाही जेको आहे सो हेल्दी चॉइस आहे। जेकॾहिं तव्हां चणा इफ़्तार में या सहर में तमामु ज़बरदस्त रहंदा आहिनि। ऐं रमज़ान खां अलावा बि चणनि जो इस्तेमालु ज़रूरु रखंदा कयो। चणनि जी चाट, चणनि जो पुलाउ, चणनि जी बिरयानी, ब्रेकफास्ट में चणा तमामु सुठा लॻंदा आहिनि। बसि हिकिड़ो पटाटो खोड़ आहे, इनखे असां कट था कयूं। चलो जी, तमामु नंढड़ो साइज़ इन करे बि कट कयो अथसि त जीअं जल्दी सां हे असांजो फ्राई ॻरी वञे। असां ऐड कंदासीं पाणीअ में। जेसी ताईं असांजा हे पटाटा बॉइल था थियनि, हिते असां ब्रेड जा जेको असांजो हिकिड़ो स्लाइस आहे उन्हनि खे बि क्रिस्पी फ्राई कंदासीं। त हिते बि मां बाहि जेका आहे सा स्टोव ऑन थी कयां, हिते बि असांजो स्टोव ऑन आहे, ऐं मां थोरो जेका भाॼी आहे उनजी कटिंग कंदा हलंदासीं जेसी ताईं असांजी इहे ॿई शयूं कुक थींदियूं। असांजी भाॼी कटिजी वेंदी। थोरा टमाटा ऐं इन सां गॾोगॾु थोरा पुदीने जा पत्ता आहिनि, थोरा बसर आहिनि, थोरियूं चटणियूं आहिनि जेके असां ऐड कंदासीं। ऐं इन तरीक़े सां जेका चणनि जी चाट आहे उहा असांजी तयारु थी पवंदी। मोस्टली जेकॾहिं असां इफ़्तार जी ॻाल्हि कयूं त चाट्स डिफरेंट इलाही पसंदि कंदा आहिनि। लोबिया जी, चणनि जी, कारनि चणनि जी चाट इलाही सुठी लॻंदी आहे। ऐं अक्सर गैस जा इलाही इशूज़ आहिनि, त हे जेके रेसिपीज़ आहिनि इहा गैस न बि हुजे त तव्हांजी तयारु थी वञनि, इहा इन्हनि में तमामु सुठी ॻाल्हि आहे। चलो जी, थोरा बसर, क्यूब्स में कट था कयूं उन्हनि खे बि। चलो जी, हिकिड़ो ॿियो बि तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा असां सां गॾु आहिनि। लाइफ बॉय शैम्पू, टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट, ऐं इन सां गॾोगॾु हमदर्द जा स्पाइस मिक्स। तमामु सुठा स्पाइस आहिनि, ऑथेंटिक पाकिस्तानी फ्लेवर तव्हांखे मिलंदो। ॾाढो ईज़ीली तव्हां इन्हनि सां खाधा जेके आहिनि से पचाए सघो था। अच्छा, कोई बि तव्हां वॾो हिकिड़ो प्यालो खणो, उन में असां इहे तमामु शयूं ऐड कंदासीं। इहो टमाटो ऐं जेके बसर आहिनि उहो बि मां कट थी कयां। फ्रेश वेजिटेबल्स जो इस्तेमालु कंदा कयो। उहे बि रमज़ाननि में पेट इलाही ख़राबु थी वेंदो आहे, छो त असांजे खाधे जी जेका टाइमिंग आहे उहा डिफरेंट थी वञे, असांजा खाधा डिफरेंट थी था वञनि, त ज़रूरी आहे त भाॼियुनि जो इस्तेमालु हुजे। चाट में घणो करे भाॼियूं इस्तेमालु कयो, खीरा शामिलु कयो, टमाटा, बसर, कैबिज तमामु सुठी लॻंदी आहे, कैबिज तव्हां इन में ऐड करे सघो था जीअं तव्हांजी हेल्दी चाट ठही वञे। थोरो अञा बसर बि आहे त इनखे बि कटे था वठूं। चलो जी, अची वियो बसर, बॉइल थियणु शुरू थी वियो आहे असांजो।
पटाटा जेके इन से बॉइल था थियन ऐं सिज़र मां खणा थी ये जेके ब्रेड जा स्लाइसिस आहिनि इन्हनि खे बि मां स्क्वायर में कट थी कयां। इन्हनि खे बि फ्राई कंदासीं तलो कुकिंग ऑयल में। चलो जी पापड़ी भी सुठी लगंदी आहे पर कॾहिं वरी तव्हां ब्रेड सां तैयार करे ॾिसजो, तमामु मज़ेदार क्रिस्पी अची वई असांजी ब्रेड। ऐं इनखे ऐड कंदासीं हे असांजो जेको तलो कुकिंग ऑयल गरम थो थिए इन में हित असांजा तैयार था थियनि पटाटा। चेक थी मां कयां जेकॾहिं ॻरी वियो आहे त थोड़ी देर आहे, थोड़ो देर जे लाइ ॿियो बि पचाईंदासीं। ब्रेड खे स्क्वायर में कट कयोसीं ऐं इन्हनि खे क्रिस्पी थियण ताईं मां तलो कुकिंग ऑयल में फ्राई थी कयां। अच्छा हे जेके हाणे असांजा चणा आहिनि इन्हनि खे असां कढूं था जंहिं प्लेट में इहे आहिनि हे सही आहिनि। अच्छा जी इन में शामिल कंदासीं, ॾिसंदा हलूं पंहिंजी ब्रेड खे बि बिल्कुलु क्रिस्पी गोल्डन क्रिस्पी करणी आहे असांखे ब्रेड। ॿिनि प्लेटनि में मां तैयार थी कयां पंहिंजी चाट। चलो जी पटाटा बॉइल था थियनि, हेॾे क्रिस्पी ब्रेड असांजी तैयार थी थिए। चाट जो मसालो थोड़ो लूणु शामिल कंदासीं, चटणियूं पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ मां बसि मथियां ऐड कंदमि, थोड़ी वेजिटेबल्स ऐड कंदासीं। चाट त मतिलबु खोड़ सारियूं वेरिएशन्स आहिनि, जीअं तव्हांखे सुठी लॻे थी तव्हां उहा ठाहे सघो था। मां हिकिड़े पंहिंजे नंढड़े स्टाइल सां गॾु इन्हनि खे ठाहियां थी। अच्छा थोड़ो असां इन में ऐड कंदासीं चाट जो मसालो, हे अची वियो असांजो हमदर्द जो चाट मसालो। चुल्हे मां इन में ऐड कयो चाट मसालो। जेके पटाटा आहिनि उहे थोड़ा अञा बि बॉइल था थियनि, मां इन में ऐड कंदमि हे असांजूं भाॼियूं। अच्छा अक्सर माण्हू चाहींदा आहिनि त जेको रमज़ान आहे रमज़ान में उन्हनि जो वेट रिड्यूस थी वञे, थोड़ो घटि थी वञे, उन्हनि खे खपे त तरियल शयूं घटि इस्तेमालु कनि ऐं जेके असांजी जीअं चणनि जी चाट आहे इहे शयूं इस्तेमालु कनि। प्रोटीन तव्हांखे सुठी मिक़दार में मिली वेंदो आहे, पेट इंसान जो भरिजी थो वञे ऐं तव्हांखे ताक़त सुठी मिली थी वञे। चणा थी विया, कारा चणा थी विया, लोबिया आहिनि, इन्हनि शयुनि जो इस्तेमालु कंदव त तव्हां सेहतमंद बि रहंदव ऐं टेस्ट भी इन जो तमामु सुठो आहे। ईअं न आहे त को टेस्ट न आहे ऐं तव्हां बुखिया उथी पवंदव इफ्तार खां पोइ, ईअं बिल्कुलु बि न आहे। अच्छा हाणे हे चटणियूं ऐड कंदासीं जेके तव्हांखे सुठियूं थियूं लॻनि, साई ॻाढ़ी इहे ऐड कयूंसीं। चलो जी चटणियूं असां इन में शामिल कयूंसीं। हाणे हे जेके असांजा पटाटा आहिनि इहे थोड़ा ॻरी वञनि त पोइ इन्हनि खे मां ऐड कयां पंहिंजे चाट में। ऐं जेका इहा पापड़ी आहे इहा वेंदी बिल्कुलु लास्ट में। पापड़ी असांजी जेका इहा गोल्डन थियल ब्रेड आहे इहा जेसीं ताईं इहे थियनि था, थोड़ा पुदीने जा जेके पत्ता आहिनि उहे इन में ऐड था कयूं, ॾाढी रिफ्रेशिंग ज़बरदस्त। अच्छा धोरो तव्हां इन में शामिल करे सघो था, इमली जो पल्प ऐड करे सघो था। खटास मां त मुंहिंजे हिसाब सां काफ़ी आहे, छो त चटणियूं असां इन्हनि में इलाही ऐड कयूं आहिनि, पर जेकॾहिं तव्हां घणो खटास पसंदि कंदा आहियो त पोइ गिदामड़ी थोड़ी तव्हां इन में ऐड कयो, लीमे जी रस शामिल करे सघो था, जीअं तव्हांखे तव्हांजी फैमिली खे सुठी थी लॻे बसि ईअं तव्हां इन खे तयारु कयो। ॾाढी क्विक
तयारु कईसीं ऐं स्पेशली चणनि खे बॉइल करण जे लाइ अवल तव्हांखे सॼी राति इन्हनि खे भुॼाए रखो ऐं उन खां बाद में इन में ऐड कंदव मिठो सोडो। सॼी राति हे भुॻल हूंदा, उन खां बाद में सुबुह ते तव्हां इन्हनि खे चाढ़े छॾियो। जेकॾहिं तव्हांजे घर में मिठो पाणी नथो अचे, कोई खारो पाणी आहे, त चणा थी विया, चणनि जी दाल आहे, इन्हनि खे तव्हां हुन में बॉइल न कयो, तव्हांखे इलाही परेशानी थींदी। कोशिशि कयो त मिठे पाणीअ में इन्हनि खे बॉइल करण जे लाइ रखो, न त हे सॼो ॾींहुं बि गुज़री वेंदो त चणा तव्हांजा सुठे तरीक़े सां बॉइल न थी सघंदा। हाणे हे जेके पटाटा आहिनि इन्हनि खे कढूं था। नंढड़ो नंढड़ो असां इन्हनि खे हिकिड़ी प्लेट खणूं था त जीअं थोड़ा थधा बि थी वञनि। खीरो आहे, थोड़ी कैबेज आहे, इहे तमामु शयूं जेके तव्हांजे घर वारनि खे सुठियूं लॻंदियूं आहिनि उहे तव्हां इन्हनि में ऐड कयो ऐं पंहिंजे घर वारनि जी पसंदि जे मुताबिक़ जेका चाट है इहा तयारु कयो। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन हली रही आहे, उमेद आहे त तव्हांखे सुठी लॻंदी हूंदी। तव्हां मालूमात में भी इज़ाफ़ो थींदो हूंदो। असां तव्हांजे लाइ रेसिपीज़ भी कंदा आहियूं। अच्छा, हाणे हे जेके पटाटा आहिनि इहे हिन में ऐड कंदासीं ऐं गॾोगॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼोके इन किचन जे सेगमेंट खे स्पॉन्सर कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट वारनि ऐं इन सां गॾोगॾु असांजा हे स्पाइस मिक्स आहिनि हमदर्द जा स्पाइस मिक्स, MSG फ्री आहिनि, तमामु ज़बरदस्त ऑथेंटिक पाकिस्तानी इन्हनि जो टेस्ट आहे। ऑयल तलो ऑयल आहे असां सां गॾु, तलो ऑयल ऐं तलो बनास्पति गिह जेके स्पेशल पैकेजिंग खणी आया आहिनि इन रमज़ान ऐं स्पेशल बचत भी आहे। त तव्हां पंहिंजे घर में तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति वठी अचो ऐं इन स्पेशल बचत खे इंजॉय कयो। प्रो ग्रोथ स्पेशल फॉर्मूला आहे जेको रखे थो तव्हांजे ॿारनि खे हायर, स्ट्रॉन्गर ऐं एनर्जेटिक। चलो जी, असांजी जेका चाट आहे इहा तयारु थी वई, इहे हटायूं था हितां ऐं हाणे मथियां बिल्कुलु लास्ट में जॾहिं तव्हां हिनखे सर्व था कयो त पोइ तव्हां इन में ऐड कयो इहा क्रिस्पी असांजी जेका ब्रेड आहे, इनखे असां फ्राई कयो अथसीं तलो कुकिंग ऑयल में। चलो हे असां हिन में ऐड कयोसीं। वेरिएशन्स मां तव्हांखे खोड़ सारियूं ॿुधायूं। तव्हां हिन में लोबिया ऐड कयो, तव्हां हिन में कारा चणा थोड़ा शामिल कयो, तव्हां हिन में बॉइल मटर ऐड करे सघो था, तव्हां हिन में कैबेज शामिल कयो, खीरो ऐड कयो, अञा भी घणेई तव्हां इनखे हेल्दी करे सघो था। ऐं हेल्दी वर्जन में तव्हां हे जेका ब्रेड आहे इनखे तव्हां स्किप कयो। पटाटा तव्हां इन में ज़रूरु ऐड कजो। हमदर्द जो चाट जो मसालो तमामु बहितरीनु आहे, ॿियो मां हिन में कुझु बि शामिल न कयो आहे, तमामु सुठो इन्हनि जो फ्लेवर आहे। ऐं जेके बि असांजा ऑथेंटिक पाकिस्तानी खाधा आहिनि, पुलाव, अचार गोश्त, चिकन टिक्का, कढ़ाई, निहारी, तमामु इन्हनि जी रेंज आहे तमामु सुठी। ऐं पंहिंजा इहे पाकिस्तानी खाधा इन्हनि जो जेको फ्लेवर आहे, अरोमा आहे, उहो तव्हां इंजॉय करे सघो था असांजे हमदर्द जे स्पाइस मिक्स जे ज़रिए जेके MSG फ्री बि आहिनि। ऐं इफ़्तार खां बाद में टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि जो हिकिड़ो कोप तव्हांजी अखियूं खुली वेंदियूं, एनर्जी तव्हांखे अची वेंदी। ऐं इफ़्तार में तव्हांखे खपे रूह अफ़ज़ा हमदर्द जो, वाक़ई उन खे मिटाईंदो आहे, तमामु ज़बरदस्त आहे। रंग, खुशबू, ज़ाइको, तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह वारा 70 सालनि खां वठी असां जेके माहिर आहिनि उन्हनि जो इन ते भरवसो आहे। इहा ई वजह आहे जो ॿारड़ा चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचायो ऐं असांखे सेहतमंद बणायो। अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाअल्लाह ताला तव्हांजे लाइ मज़ेदार क़िस्म जूं रेसिपीज़ खणी ईंदासीं रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन में। ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। ऐं हाणे मां इहो ई चवंदमि त ओवर टू यू सबा। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। हमदर्द चवनि था त हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है। पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा है।
वो मेडिसिन हो, सिरप्स हो या फिर हेल्दी प्रोडक्ट्स के थ्रू। हमदर्द ने नेचुरल हर्ब्स पर बेस्ड मेडिसिन बनाई और लोगों का स्ट्रॉन्ग ट्रस्ट बिल्डअप किया है। जनरेशन से लोग हमदर्द पर भरोसा करते आए हैं फॉर प्योरिटी एंड क्वालिटी, इसलिए हमदर्द हर घर का हमदर्द है। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं शुरू। उन खां पहिरीं असीं हुसैन भाउ खे रिक्वेस्ट कंदासीं त असांखे ख़ूबसूरत आवाज़ में ॿ अशार नाचा ॿुधायो। बिस्मिल्लाह। जिह तरफ ताज पहरे मुजा मोहबवीदा, जिह तरफ ताज पहरे मुजा मोहबवीदा, मिड़ी छाव मुस्तफा जे मथा जुड़ झलीदा, जे तरफ ताज पहरे ऐं ककर बि कदुर सुञाण, अदब साण बूद आण, ककर बि कदुर सुञाण, अदब साण बूद आण, निवी नौकरी नबी जी है, निवी नौकरी नबी जी तते ॾींह ॾींदा, जे तरफ ताज पहरे मुजा मोहबवीदा, जे तरफ ताज पहरे ऐं मोहम्मद जिथे किथे आ, कदी अर्श कदी हिते आ, मोहम्मद जिथे किथे आ, कदी अर्श कदी हिते आ, जॾहिं ख्याल थियन वाह वाह, जॾहिं ख्याल थियन वाह वाह, घुमी अर्श ईदा, जे तरफ ताज पहरे है मुजा मोहबवीदा, जे तरफ ताज पहरे बिलावल सिद्दीक ऐं ॿिया तोड़े तंग काफरन क्या, बिलावल सिद्दीक ऐं ॿिया तोड़े तंग काफरन क्या, गुलामे नबी न तॾहिं गए, गुलामे नबी न तॾहिं मोहम्मद छॾींदा, जे तरफ ताज पहरे है मुजा मोहबवीदा, मिड़ी छाव मुस्तफा जे मथा जुड़ झलीदा, जे तरफ ताज पहरे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बहितरीन नात। डॉक्टर साहब, मां तव्हां खां उहो ई सवाल कंदमि जेके असीं ब्रेक ते वञण खां पहिरीं मां तव्हां सां कयो हुयो त नौजवान जी तौबा केतिरी जल्दी क़बूल थींदी आहे? जी, असल में जॾहिं इंसान, मां अॻिते ॻाल्हि कई, इंसान ज़ईफ़ आहे, जॾहिं इंसान कमज़ोर थींदो आहे जी त बीमार थींदो आहे, उनखे जॾहिं मौत साम्हूं नज़र ईंदो आहे त उहो तौबा जी तरफ़ ईंदो आहे, हिकु नेचुरल प्रोसेस आहे। पर जॾहिं नौजवान जेको आहे सो जॾहिं अलाह ताला खां रुजू थो करे, अलाह ताला खां माफ़ी थो घुरे, त उनजी माफ़ी जल्द क़बूल थी थिए। अलाह ताला उनजो रसूल उनखे तमामु पसंदि फरमाइनि था। अलाह ताला पंहिंजनि फ़रिश्तनि खे घुराए ऐं उन नौजवान जो ज़िक्र कंदो आहे त ॾिसो हीउ मुंहिंजो ग़ुलाम जंहिं मूंखां माफ़ी घुरी आहे, हिन उमिरि में घुरी आहे, ऐं उनजा अलाए केतिरा मुख़्तलिफ़ हदीसुनि में ज़िक्र आहे, मुख़्तलिफ़ इनामात लिखियल आहिनि जेको नौजवान माफ़ी थो घुरे, ऐं उहा माफ़ी क़ुर में बि ज़िक्र आहे त माफ़ी जल्दी क़बूल थी वञे। उहा का माफ़ी उन वक़्तु जॾहिं उहो सची दिलि सां, मसइला सची दिलि सां उहा माफ़ी घुरे थो ऐं सची दिलि सां तौबा थो करे त उहे मां अमाल ग़लति जेका कया उहे मां कोन कंदुसि, त पोइ उहा माफ़ी फ़ौरन क़बूल थी पए ऐं अलाह ताला जे दरबार में उहा माफ़ी तमामु अफ़ज़ल आहे ऐं तमामु प्यारी आहे। सुभान अल्लाह, बेहतरीन। सलमा साहब, आप क्या कहेंगी कि नौजवान की तौबा कितनी जल्दी कबूल की जाती है और कितनी पसंद की जाती है? सुभान अल्लाह, बहुत प्यारी बात कही आपने। जीती रहिए, खुश रहिए। शुक्रिया। कि अल्लाह ताला फरमाते हैं कि बुढ़ापे में सभी इबादत करते हैं, जब अपनी मौत करीब दिखती है ना, सब जान नमाज और तस्बीह संभाल लेते हैं।
लेकिन जवानी में इबादत करना सुन्नत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है कि हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पैदा होते ही सजदा किया जी, और अपनी उम्मत के लिए रब्बी हबली उम्मती फरमाया, है ना। तो जितने भी आप आलम दीन में देख लें, जितनी भी बड़ी बड़ी हस्तियां गुजरी हैं ना, उनकी माएँ इबादत करती थी। वहीं मैं वो बात कहूँगी कि उन्होंने अपने बच्चों को सिखाई, तो उन्होंने जवानी में इबादत की। और अगर हमसे कोई भी, किसी से भी कोई भी गुनाह हो जाए ना, बिलखसूस नौजवानों से, आजकल बहुत नौजवान ख़राब चीज़ों में पड़ गए हैं, सिगरेट पीना, और भी मैं नहीं नाम लेना चाहती, क्या क्या चीज़ें पी रहे हैं, खा रहे हैं, कर रहे हैं, जो कि इस्लाम में जायज़ नहीं है जी। हमारे जो मुसलमानों के दुश्मन है ना, वो नौजवानों को इन चीज़ों पर लगा के पाकिस्तानी नौजवानों को कमज़ोर करना चाह रहे हैं। तो मुसलमानों को चाहिए कि ख़ुद इन चीज़ों से, अब आज अगर कोई भी नौजवान मेरी बात सुन रहा है ना, तो बाखुदा वो आज से ही अल्लाह ताला के दरबार में झुक के तौबा कर ले, सिर्फ अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्ली ज़म्बि वातूब अलैहि कह दे और हाथ जोड़ के माफ़ी मांगे, रोए, गिड़गिड़ाए। जैसा कि अभी मैंने आपको बताया कि एक शराबी बच्चा था वो, और उसे नहीं पता था कि उसकी मौत उसके है, लेकिन अल्लाह ताला ने उसे बचाया। तो इसीलिए कि अगर दिल से नौजवान तौबा करेगा तो क्यों नहीं मेरा रब बख्शेगा उसे। वो तो रहमुर रहीमीन है, वो तो या अल्लाह हो, या रहमान हो, या रहीम, या करीम, या अजीम है, बेशक। वो क्यों नहीं बख्शेगा। उसे तो प्यार आता है। हम किसी से कोई चीज़ मांगते हैं ना, तो हम कितने उससे बोलते हैं दे दो ज़रा, ये ज़रूरत है हमारी। और अगर हम अल्लाह से मांगते हैं ना, तो अल्लाह ताला फरमाते हैं मुझे खुशी होती है कि ये नौजवान मुझसे मांग रहा है। तो किसी बुरी चीज़ में नौजवानों को चाहिए, पढ़ने से अच्छा है कि अपने पिछले गुनाहों की तौबा करें और अल्लाह ताला से सच्चे रास्ते पे आकर रुजू करें और नमाज़ पढ़ें, कुरान शरीफ पढ़ें। और कोई काम नहीं बन रहा तो वो मैं बता दूं कि हस्बुनल्लाह व नेमल वकील, नेमन मौला व नेमन नसीर। किसी काम के लिए जाओ, इसका विर्द करते हुए जाओ, देखो कैसे गैब से मदद हो जाएगी। सुभान अल्लाह। और जब मदद हो जाएगी ना, तो सलमा कादरी को दुआ देना कि उन्होंने ये चीज़ बताई थी। इंशाल्लाह हमने इस चैनल पे सुना था। तो मेरी दुआ है कि अल्लाह ताला हमारे नौजवानों को तौबा की तरफ लाने की, हमारे नौजवान तौबा की तरफ आ गए ना, तो हमारा माशरा इतना अच्छा हो जाएगा कि ये जो आजकल वबाएँ और ये चीज़ें, बलाएँ, बलैयात हैं ना, ये हादसात हैं, ये सब चीज़ें ख़त्म हो जाएंगी। क्यों कि अल्लाह ताला फरमाते हैं ना, जो कौम नाफरमान हो जाती है उस पर ज़ालिम हुक्मरान बिठा दिया जाता है। तो हम नाफरमान हो गए, हम अल्लाह के दीन से हट गए। नौजवान लड़के पार्टीज़ में जा रहे हैं, नौजवान लड़के क्या नहीं कर रहे, आप देख लें इंटरनेट उठा के, सब पता चल जाएगा। तो ठीक है, मेहनत करो, काम करो, गलत काम से बचो, और ये सोच के बचो कि अल्लाह ने ये मना फरमाया। जब हम कलाम पाक पढ़ेंगे ना, हमारे नौजवान और उसका तर्जुमा पढ़ लेंगे। मैं कहती हूँ ज़्यादा नहीं पढ़ो, 4-4 सिपारे, 1-1 सिपारे, आधा सिपारा भी नहीं पढ़ो, 1 रुकू 2 लाइनें पढ़ लो रोज़ाना। सही। और वो 2 लाइनें पढ़ के उसका तर्जुमा पढ़ लो। जब उसका नौजवान तर्जुमा पढ़ेंगे ना, तो उन्हें खुद समझ आएगा कि अल्लाह ताला क्या फरमा रहे हैं। और साथ में हदीस मुबारक पढ़ना शुरू कर दें, तो उसमें ये समझ आ जाएगा कि हमारे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नौजवानों के लिए भी क्या इरशाद फरमाया है जी, कि वो नौजवान अल्लाह ताला फरमाते हैं कि जो अपनी जवानी में, अपनी बिल्कुल यंगेस्ट, जैसे खूबसूरती में, एक उसे कुछ अकल ही नहीं है ज़्यादा, उसने कुछ दुनिया ही नहीं देखी है जी, और वो बड़े शौक से इबादत के लिए खड़ा हो रहा है, बिल्कुल, है ना, तो अल्लाह ताला को उस पर प्यार आता है, बड़ा ही प्यार आता है। तो अल्लाह ताला अपनी छम रहमतें बरसा देते हैं। सुभान अल्लाह। बेहतरीन सलमा साहब आपने फरमाया। तव्हां खां शायरी ॿुधणु चाहींदासीं डॉक्टर तारिक साहब, अगर तव्हां वटि कुझु आहे जी जी त तव्हां असांखे ज़रूरु ॿुधायो। नाज़ शरीफ़ा मुंहिंजी पंहिंजी लिखियल आहे जी, माशाअल्लाह, सुभान अल्लाह, क्या बात है। मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी, सुभान अल्लाह, खुद खुदा लिखी आ अज़मत, क़ुरान में अनवार जी। बेशक। छा ॿुधाए छा ॿुधायां, कलम खे ताक़त न आ, जा ॿुधाई हसान आहे, नात में मेहार जी। मूं हथनि में नाहे ताक़त, कुल नबियुनि वाइदा निभाया, पंहिंजी उम्मत खे ॿुधाया, आख़िर में अव्वल ईंदो, ख़बर ॾिनी सरदार जी। मूं हथनि में नाहे ताक़त, ज़िक्र ख़ुदा बुलंद कयो आहे, मलकनि साण मीलाद में, अर्श में ऐलान थिया आहिनि, महफ़िल मंठार जी। मूं हथनि में नाहे ताक़त, साराह लिखां सरकार जी। चाक थियो आहे सीनो पाक, तयारी आहे मेराज जी, रब घुरायो महबूब खे आ, सिका दीदार जी। मूं हथनि में नाहे ताक़त, सिदरतुल मुंतहा खां अॻियां जिब्राइल जी हद न हुई,
रफ रफ सवारी तैयार हुई ला मकान ला यार जी, मूं हथनि में नाहे ताक़त, नूर सां नूर मिलियो पर्दनि में पर्दा खुलिया, नूर ॼाणे छा हुयो मंज़र, ताक़त नाहे इज़हार जी, मूं हथनि में नाहे ताक़त, सारा लिखां सरकार जी, ख़ुदि ख़ुदा लिखी आहे आज़मत क़ुरान में अनवार जी। माशाल्लाह डॉक्टर तारिक रहीम सुमरो साहब बहितरीन तव्हां नात लिखी आहे। असां जे इन नौजवाननि खे अगरि तव्हां इहा नात ॾींदा त बहितरीन तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदा। हिन वक़्तु मोहम्मद कासिम साहब जिन खे रिक्वेस्ट कंदासीं त ॿ मिसरा अगरि नात जा ॿुधायो त वाह वाह थी वञे। बहितरीन नात माशाल्लाह। सुभान अल्लाह। वाह सोने सिद्दीक जो शान आला शान वाह सोने सिद्दीक जो शान आला शान खोले ॾिसो क़ुरान खे फाइक जे फरमान खे वाह सोने सिद्दीक जो शान आला शान खोले ॾिसो क़ुरान खे फाइक जे फरमान खे वाह सोने सिद्दीक जो शान आला शान साथी मोहम्मद मीर जो अरबी घोट अमीर जो साथी मोहम्मद मीर जो अरबी घोट अमीर जो पर नाहे ख़बर नादान खे खोले ॾिसो क़ुरान खे वाह सोने सिद्दीक जो शान आला शान खोले ॾिसो क़ुरान खे फाइक जे फरमान खे वाह सोने सिद्दीक जो शान आला शान सिद्दीक जी माना सचो कॾहिं न कोलन जो कचो सिद्दीक जी माना सचो कॾहिं न कोलन जो कचो राज़ी रखई रहमान के ओ फाइक जे फरमान के वाह सोने सिद्दीक जो शान आला शान खोले ॾिसो क़ुरान के फाइक जे फरमान के वाह सोने सिद्दीक जो शान आला शान माशाल्लाह। नाज़रीन वठंदासीं नंढड़ो ब्रेक। रहमत रमज़ान प्रोग्राम जारी आहे, तव्हां केॾा न वञो, वरी वापसि था। रहमत रमज़ान प्रोग्राम में तव्हांखे भली कार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू बहितरीन शैम्पू आहे, ॿारनि लाइ बि मुफ़ीद आहे ऐं लाइफ बॉय शैम्पू सां वार थियनि था घाटा ऐं मज़बूत बि। सो तव्हां बि ऐं तव्हां पंहिंजे जेके तव्हांजा दोस्त आहिनि, तव्हांजा मिट माइट आहिनि, सभिनी खे चओ त लाइफ बॉय शैम्पू बहितरीन आहे, इहो ई इस्तेमालु कयो घरनि में। सो हाणे हलंदासीं, सलमा साहिबा असांखे नात शरीफ़ ॿुधाइणु चाहिनि थियूं, ॿ मिसरा उन्हनि खां ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करें। जी 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 बिस्मिल्लाह करें, आप हमें नात सुनाएं तो उसके बाद बातें करते हैं। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बहुत प्यारा कलाम है, सब मिल के पढ़ेंगे। दुरूद शरीफ है। सल्ले अला सल्ले अला सल्ले अला पढ़ो, सल्ले अला सल्ले अला सल्ले अला पढ़ो, सर को झुकाओ सभी अदब का मकाम है, सर को झुकाओ सभी अदब का मुकाम है। मेरी जुबां पर आज मोहम्मद का नाम है, सल्ले अला
सल्ले अला पढ़ो, सल्ले अला पढ़ो। या रब अता कर मुझे इश्क़ मोहम्मदी, या रब अता कर मुझे इश्क़ मोहम्मदी। सरकार खुद कहेंगे हमारा गुलाम है। सल्ले अला पढ़ो, सल्ले अला पढ़ो। मछली जुबां तो कहने लगी झूम झूम कर, मछली जुबां तो कहने लगी झूम झूम कर। मेरी जुबां पे आज मोहम्मद का नाम है। सुभान अल्लाह। डॉक्टर तारिक रहीम सुमरो साहब असांखे नात ॿुधाइण चाहिनि पिया। हिकु नात उन्हनि लिखी हुई पाण, शायदि तव्हां ॿी नात पाण ही पंहिंजी ही लिखियल आहे। बिस्मिल्लाह कयो, असांखे नात शरीफ़ ॿुधायो। उर्दू में नाता मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में, मेरा हर लम्हा फ़िक्र मुस्तफ़ा में। मैं जब भी जाऊं जहां भी जाऊं आपका नाम ही लबों पे लाऊं। मेरी हर साथ शुक्र मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। मेरा खाना पीना एहसान मुस्तफ़ा है, मेरा उम्मती होना इरफान मुस्तफ़ा है। मैं खुशियाँ मनाऊं कसरे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। मैं जो भी करूं जब भी करूं आप ही का नाम, आपकी राह पे चलता रहूं। मेरा हर कदम सफ़रे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। मेरा देखना सुनना चलना फिरना मुर्शिद कामिल की सोहबत का मिलना। मेरा जागना सोना अशारे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह। मैं नाते लिखूं लिखता रहूं दुरूद व सलाम पढ़ता रहूं। मेरी शामें कटे नशरे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। मैं खुशियाँ मनाऊं नेमतें पाऊं, कदमों में आपके रहना चाहूं। मेरी सारी नस्लें शजरे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। मेरा हर कदम हो जानिबे मदीना, मेरा हर सफ़र मदीना ही मदीना। मेरी मंजिल हो शहर मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह। मेरा दिल धर के खुमारे मुस्तफ़ा में, मेरी ज़िंदगी बसर हो दियारे मुस्तफ़ा में। मेरी जान निकले हिसारे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। मुझे रातों को हो तेरी ज़ियारत, देहाती मिले तुझे ऐसी सआदत। मेरी सारी रातें नज़रे मुस्तफ़ा में, मेरा दिन गुजरे ज़िक्र मुस्तफ़ा में। मेरा हर लम्हा फ़िक्र मुस्तफ़ा। माशाअल्लाह माशाअल्लाह। डॉक्टर तारिक रहीम सुमरो साहब तव्हां बहितरीन नात लिखी आहे। सजाद साहब अगरि नातुनि जो सिलसिलो जारी आहे त हाणे नातूं ही ॿुधूं था। सजाद साहब खे गुज़ारिश आहे ॿ मिसरा नात जा असांखे ॿुधायो। बिस्मिल्लाह कयो। सरदार तुझे जुल्फन ता सदके, सरदार तुझे जुल्फन ता सदके। मन ठार तुझे जुल्फन ता सदके। ओ वरफाना में रब वाखाड़ कैया, वदुहा जे चेहरे जी चांद्राड़ कैया। चंद्र चवाए सचो जे मथा मूर न भाई, कॾहिं उभरी थोरड़ो ऐं कॾहिं उभरी गच। भले मुँह में बरई मच तब मट न भाया महबूबन जे। वरफना में रब वाखाड़ कैया, वदुहा जे चेहरे जी चांद्राण कैया। वदुहा जे चेहरे जी चांद्राण कैया। रब जे खयात वल्लैल जुल्फ, रब जे खई
लैल जुल्फन कसमनता सदके ओ कसमनता सदके सरदार तुझे जुल्फन ता सदके मन ठार तुझे जुल्फन ता सदके जेड़ो पाड़ सुहणो तेरा यार प्यारा सिद्दीक फारूक उस्मान सारा जेड़ो पाड़ सुहणो तेरा यार प्यारा सिद्दीक उस्मान फारूक सारा सिद्दीक उस्मान फारूक सारा उत्तम आल तुझे लजपाल तुझे उत्तम आल तुझे लजपाल तुझे पंज तन ता सदके ओ पंज तन ता सदके सरदार तुझे जुल्फन ता सदके सरदार तुझे जुल्फन ता सदके मन ठार तुझे जुल्फन ता सदके। माशाअल्लाह सुभान अल्लाह सरदार तुंहिंजे ज़ुल्फ़नि त सदके। नाज़रीन असां वटि टाइम बिल्कुलु घटि बचो आहे। अॼु असांजो जेको टॉपिक हुयो तौबा ऐं तक़वा उन बारे में असीं ॻाल्हायो आहे ऐं ख़ासि करे असीं अॼु ज़िक्र कयो आहे इमाम अली ख़ामनाई मरहूम जो। अल्लाह उन्हनि खे जन्नतुल फ़िरदौस में आला दर्जात अता फ़रमाए ऐं दुश्मनाने अहले बैत दुश्मनाने मुसलमान खे निसो नाबूद फ़रमाए ऐं ग़ैबी ताक़त मुसलमाननि खे अता फ़रमाए त जीअं सभिनी जो मुक़ाबिलो करे सघनि। ज़ालिम जे अॻियां न झुकण ई हिकु वॾी इंसानियत आहे ऐं हुसैनियत आहे। इन ई पैगाम सां वठंदमि तव्हां खां इजाज़त। सबाबड़ो तव्हां सां ॿीहर मिलंदी रहमत रमज़ान प्रोग्राम में। तेसि ताईं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु ऐं असीं पंहिंजे महिमाननि खे महिरबानी ज़रूरु चवंदा आहियूं। सो सजाद रज़ा साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। सलमा अख्तर कादरी साहब आपका भी बहुत शुक्रिया, आप प्रोग्राम में आई, बेहतरीन बातें की। मोहम्मद कासिम साहब तव्हांजी भी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। प्रोफेसर डॉक्टर तारिक रहीम सुमर साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। मोहम्मद हुसैन कादरी साहब तव्हांजी भी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आया। नाज़रीन वेंदे वेंदे मोहम्मद हुसैन कादरी जी ख़ूबसूरत आवाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत मनक़बत या नात असीं ज़रूरु ॿुधंदासीं। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। रहमत रमज़ान लाइव आवाज़ टीवी ते तव्हां सां हमेशह जारी हूंदी ऐं तव्हां सां गॾु हूंदासीं पर ज़िंदगी रही त। बिस्मिल्लाह। हक निभाना मेरे हुसैन का है, हक निभाना मेरे हुसैन का है, हाँ हर ज़माना मेरे हुसैन का है, हुसैन का है हर ज़माना मेरे हुसैन का है। और जान मांगो मैं दिल नहीं दूंगा, जान मांगो मैं दिल नहीं दूंगा, के दिल ठिकाना मेरे हुसैन का है, हाँ दिल ठिकाना मेरे हुसैन का है, हाँ हर ज़माना मेरे हुसैन का है। और जिन पे खालिक दुरूद पढ़ता है, जिन पे खालिक दुरूद पढ़ता है, कि वो घराना मेरे हुसैन का है, हाँ वो घराना मेरे हुसैन का है, हाँ हर ज़माना मेरे हुसैन का है। और आसमां जिसको लोग समझते हैं, आसमां जिसको लोग
लोग समझते हैं कि वो शामियाना मेरे हुसैन का है। हाँ शामियाना मेरे हुसैन का है। हाँ हर ज़माना मेरे हुसैन का है। और जिनकी खातिर ये कायनात बनी, जिनकी खातिर ये कायनात बनी, कि ऐसा नाना मेरे हुसैन का है। हाँ ऐसा नाना नाना ऐसा नाना मेरे हुसैन का है। हाँ हर ज़माना मेरे हुसैन का है। रमज़ान